त बाबा चवनि था की हाणे मां जो तव्हांखे शिक्षा ॾिनियूं आहिनि, असां में बाप जा गुण ऐं शक्तियूं जॾहिं धारण थी वेंदियूं त माण्हुनि खे प्रूफ नज़र ईंदो। छोजो हिन समय माण्हुनि खे छा खपे? प्रूफ खपे कि हा ये सही था चवनि, कि हिननि खे सिखाइण वारो भॻवानु आहे। जेसिताईं असां में प्रूफ अर्थात असांजे संकल्प और कर्मनि में नज़र न ईंदो, परिवर्तन न ईंदो, त कंहिंखे बि असां चईंदा त मञदा ई न। अगरि एतिरे श्रेष्ठ त साधारण अटेंशन अर्थात असां ई बाप जा ॿार आहियूं, त असांखे छा अटेंशन रखिणो आहे कि असां ई बाप जा ॿार आहियूं। अगरि एतिरो श्रेष्ठ बाप जा ॿार ऐं श्रेष्ठता न हूंदी त केरु मञदो कि इहे श्रेष्ठ बाप जा ॿार आहिनि, है न? केरु मञदो? त जो बाप में विशेषतायूं आहिनि उहे ई ॿार में ॾेखारे में ॾियणियूं खपनि। जो बाप में विशेषता आहिनि उहो ई ॿारनि में ॾेखारे में ॾियणियूं खपनि। इनखे चइबो आहे तीव्र पुरुषार्थ। त तीव्र पुरुषार्थ अर्थात जो बाप में विशेषता आहिनि उहे असां में नज़र अचणी खपनि। तीव्र पुरुषार्थ अर्थात सोचण ऐं करण समान। जीअं मम्मा जो हुयो न, मम्मा जो बाबा अॼु जी मुरली में जो ॿुधाई, बस मम्मा जो संकल्प बोल कर्म हुन अनुसार ई थी वेंदा, है न? मम्मा जो पुरुषार्थ ई हुयो। जीअं सम्झो माण्हू अॼु टीवी ॾिसे थो, मोबाइल ॾिसे थो, मोबाइल में 3 घंटे जी पिक्चर ॾिसी ईंदो, या कोई डॉक्टर खे मञदो हूंदो त डॉक्टर चई अॼु खां इहे न खाइणो आहे, त कई माण्हू एॾा डॉक्टर खां इम्प्रेस थी वेंदा आहिनि कि अॼु खां इहे न ई खाइणो। केरु माउ पीउ जा आज्ञाकारी ॿार हूंदा आहिनि त अॼु खां माउ पीउ चए थई त अॼु खां न ई करणो। ईअं ई जो असां बाबा जी श्रेष्ठ मत ॿुधंदा आहियूं न मुरली में, जीअं अॼु बाबा चई गंभीरता जो गुण धारण करो, बिंदु रूप ठही हर ॻाल्हि खे बिंदी लॻाइण मतिलबु समस्याउनि खे समाप्त करणु। त ईअं ई रोज़ रोज़ जो बाबा असांखे धारणा युक्त ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, त इहे असांजो बाप असांखे श्रेष्ठ मत ॾिए थो कि तव्हांखे ईअं हलणो। टीचर जो असांखे रोज़ पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि, सतगुरु जो असांखे रोज़ मत ॾींदा आहिनि, वरदान ॾींदा आहिनि। उन्हनि खे उन समय जीअं असांजे दिमाग़ में वेही रहे। जीअं कलाक माण्हू टीवी ॾिसंदो न त हुननि जो मन हुन में ई लॻल हूंदो, अख बि हेॾे होॾे न थींदी। एतिरो ध्यान सां जॾहिं असां रोज़ जी मुरली ॿुधंदासीं तॾहिं त हर ॻाल्हि असांजे कननि में वञी करे दिमाग़ ताईं पहुचंदी, तॾहिं त असांजे उन ॾींहुं ई असां पूरी मुरली धारणा मूर्त थी वेंदासीं, न? त ईअं अगरि असां करण लॻी वियासीं, इनखे ई चइबो आहे तीव्र पुरुषार्थ। एक्स्ट्रा पुरुषार्थ छा करणो आहे? सिर्फ़ु तव्हां उहो जो मुरली ॿुधंदा आहियो न रोज़ अधु कलाक कलाक, उन समय तव्हां एतिरो अटेंशन सां हिन स्मृति सां ॿुधो कि मूंखे बाबा ईअं चवनि था, मूंखे टीचर ईअं पढ़ाए थो, मूंखे सतगुरु ईअं वरदान ॾिए थो, त सॼो ॾींहुं तव्हांजो ऑटोमेटिकली हुन अनुसार रहंदो, न? त एक्स्ट्रा पुरुषार्थ करण जी ज़रूरत ई न पवंदी। त सोचण ऐं करण, हाणे मुरली ॿुधी हुन अनुसार ई मनन चिंतन, हुन अनुसार ई करण। प्लान ऐं प्रैक्टिकल समान हुजे, न? कम से कम पाण खे रोज़ हाणे कॾहिं बि समय मिले न, ख़ासि कर मुरली ॿुधण खां पोइ या सॼे ॾींहं में हर घंटे में हर समय ख़ुदि खां ई पुछो अॼु बाबा मुरली में छा छा चयो हुई?
अॼु बाबा मुरली में छा छा चई? सतयुग जे लाइ छा ॿुधायईं, त्रेता जे लाइ, द्वापर जे लाइ, कलयुग जे लाइ, परम धाम जी कोई ॻाल्हि ॿुधाई अॼु बाबा? अॼु बाबा ब्राह्मण परिवार जे बारे में कुझु ॿुधाई? अॼु बाबा देवता घराने जे बारे में कुझु ॿुधाई? अॼु बाबा क्षत्रिय घराने जे, वैश्य घराने जे, शूद्र घराननि जे बारे में कुझु ॿुधाई? ये बुद्धि से के दौड़ायो, है ना? कुछ तो याद ईंदो, कुछ तो याद ईंदो, है ना? अगर कुछ भी याद नथो अचे त तुरंत हिकु सेकेंड मुरली खोले करे ॾिसो, तव्हांखे सभु यादि अची वेंदो। त ईअं ई त असां अॻियां वधंदासीं न। त हिनखे चइबो आहे, बाबा जो चईंदा आहिनि न, सुदर्शन चक्र फिरायो। त इहे ई त सुदर्शन चक्र आहे। बाबा असांखे परमधाम जे बारे में छा ॿुधाईंदा आहिनि, सतयुग जे बारे में छा ॿुधाईंदा आहिनि, त्रेता, द्वापर, कलयुग, इन्हनि जे बारे में बाबा असांखे छा छा ॿुधाईंदा आहिनि। इहे ई बुद्धि में इहे ई ॻाल्हियूं दौड़ाइण, मतिलबु स्वदर्शन चक्र फिराइण। इन सां ई त असांजी जीवन में जो पाप आहिनि उहे कटजंदा वेंदा न। छोकी असां जेतिरो हिन ॻाल्हियुनि में रहंदासीं ओतिरो बाबा जी बि यादि रहंदी, बाबा जी यादि रहंदी त पाप बि कटजंदा वेंदा। त ईअं ईअं करे असांखे ख़ुदि खे तीव्र पुरुषार्थ करणो आहे। हाणे टाइम वेस्ट न करणो आहे। संगम जो हिकु हिकु सेकेंड पूरे चक्कर में हिकु साल जे बराबरि हूंदो। असांजी हिकु सेकेंड जी स्थिति सुठी या बुरी, असांजो हिकु साल उअं ई निकिरंदो चक्कर में, है ना? सत्युग त्रेता में असां, केरु सत्युग जे आदि में ईंदो, केरु त्रेता में ईंदो, इहे कंहिं हिसाब सां थींदो। हाणे जेतिरा सेकेंड असां जीवन मुक्ति स्थिति में थी करे रहूं था न, घणा 2500 साल, 1250 1250 मतलब 2500 साल, उन हिसाब सां असां पंहिंजे जीवन में केतिरो असां सॼो ॾींहुं जीवन मुक्त स्थिति में स्थित रहूं था, है ना? उन हिसाब सां ई त असां सत्युग त्रेता में बि जीवन में उहो अनुभव कंदासीं न। त बाबा असांखे चवनि था कि हाणे तीव्र पुरुषार्थ करो। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, पंहिंजो स्वधर्म आहे यादि ऐं कर्तव्य आहे सेवा। पंहिंजो स्वधर्म आहे यादि, तव्हांजो स्वधर्म आहे यादि, सदा बाप खे यादि करणो, कर्तव्य आहे सेवा करणु। सभई यादि ऐं सेवा हिन में तत्पर रहंदा आहियो, न? सभई यादि ऐं सेवा हिन में तत्पर रहंदा आहियो। पंहिंजो स्वधर्म यादि ऐं कर्तव्य सेवा यादि रहंदी आहे। जो सदा यादि ऐं सेवा में लॻल हूंदा, उन्हनि में माया भी सदा जे लाइ नमस्कार करे किनारो करे वठंदी आहे। जो सदा ही बाबा जी यादि में रहंदा आहिनि न, यादि ऐं सेवा में लॻा रहंदा आहिनि, उन्हनि सां माया बि सदा जे लाइ नमस्कार करे किनारो करे वठंदी आहे। माया बि ॼाणदी आहे कि सदा बिज़ी रहण वारा आहिनि, त डिस्टर्ब न कंदी आहे। कल्ह जो वरदान बि इहो हुयो न, अगरि असां जेतिरो बिज़ी रहंदासीं न, पंहिंजे सॼे ॾींहुं उमंग उत्साह में रहंदासीं। जो बि असां कार्य कंदा आहियूं अगरि उहो फिक्स करे रखंदासीं कि हा मुंहिंजी ज़िम्मेवारी इहे करिणो आहे, त माया बि ॾिसंदी कि अरे इहे त बिज़ी आहे, मूं ते ध्यानु ई नथो ॾे। माया त अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं अहिड़े अहिड़े माण्हुनि द्वारा या प्रकृति द्वारा, शरीर द्वारा ईंदी, त ख़ाली रहण वारनि खे डिस्टर्ब कंदी।
फालतू जा वीचार ईंदा। जो सदा बिज़ी रहंदा आहिनि न त उन्हनि वटि माया न अची सघंदी आहे। यादि सां पंहिंजो भविष्य ठाहींदा आहियो, सेवा सां ॿियनि जो भविष्य ठाहींदा आहियो, पंहिंजो बि। बाबा चईंदा आहिनि यादि सां तव्हां पंहिंजो भविष्य ठाहींदा आहियो, सेवा सां ॿियनि जो पंहिंजो बि ठाहींदा आहियो। त यादि ई असांजो स्वधर्म आहे, सेवा करण ई असांजो कर्तव्य आहे। त इहे असांखे सदा यादि रखिणो। टियों आहे चढ़ती कला जी निशानी संपूर्ण मंज़िल समीप ॾेखारे मिले। असांजी चढ़ती कला जी निशानी छा आहे? अॻियां वधूं था असां, हुनजी निशानी छा आहे? संपूर्ण मंज़िल समीप नज़र ईंदी। बाबा चवनि था सदा हर कर्म में चढ़ती कला जो अनुभव कंदा आहियो। सदा हर कर्म में असांजो चढ़ती कला जो अनुभव थींदो रहे। कदम अॻियां वधायो, चढ़ती कला थिए। हर कदम में चढ़ती कला थियण सां संपूर्ण स्टेज ताईं ॾाढो जल्दी पहुची सघंदा। है न? हर कदम में अगरि असां चढ़ती कला में हलंदासीं न, मतिलबु ॾिसो अॼु तव्हां कल्ह जो असां मुरली ॿुधी, हुन में तव्हां केतिरो धारणा कयो, रोज़ राति जो चेक करो। परिवर्तन त ईंदो ई आहे अगरि असां ध्यानु ॾींदा आहियूं त। चलो न त अॼु खां असां शुरू करूं। अॼु राति जो संकल्प असांखे कल्ह परेशान करे पोइ, कल्ह जहिड़ी स्थिति हुई असांजी संकल्प बोल कर्म आत्मिक स्थिति हुई न, सेम माण्हू पंहिंजी उन स्वभाव संस्कार सां अॼु बि आहिनि त कल्ह बि हुया। है न? कल्ह अगरि कोई माण्हू तव्हां सां कंहिं ग़लति रीति ॻाल्हाए या तव्हांजो चयो न मञे, या कल्ह जे ॻाल्हि जे कारण तव्हांखे डिस्टर्बेंस थिए पई, अॼु बि उहा ई थिए थी। लेकिन मां कल्ह बाबा खे यादि करे ऐं जो बाबा असांखे श्रीमत ॿुधाई अथई कि हिन ॻाल्हि में ईअं करो, हुनखे मां अटेंशन ॾिनो, यादि कयो, बाबा खे यादि कयो, त अॼु थोरी घटि थी या अॼु उहा ई आहे। जीअं माण्हू त ॿार त जिद कंदो ई सही, है न? ॿार त पढ़ंदो न, कल्ह बि न पियो पढ़े, अॼु बि न पियो पढ़े, अॼु बि नथो पढ़े। त चलो कल्ह वो न पियो पढ़े त मूंखे ॾाढो परेशानी थी पई, टेंशन थिए पई। लेकिन मां बाबा खे यादि कयो, बाबा चयईं, बाबा जो असांखे ॿुधाईंदा आहिनि कि हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, हुनजे लाइ शुभ भावना रखो। चलो ज्यादा न कुझु त पढ़े, चलो खुदि नथो पढ़े, मां वेही हुनखे थोरो बहुत पढ़ायां थी। चलो हिकु पेज न हिकु लाइन त पढ़े न। चलो कोई ॻाल्हि कोन्हे, मार्क्स सां थोरी अॻियां पुठियां थींदो आहे। है न? चलो कोई पढ़ाई नथो करे, चलो खेल कूद में त अॻियां आहे न, ड्रॉइंग त सुठी कंदो आहे न। ॾिस तूं एॾो सुठो ड्रॉइंग कंदो न, त भले तूं ड्रॉइंग कर, भले तूं खेॾ, भले तूं टीवी ॾिस, लेकिन टीवी में बि ॾिस तूं इहे ॾिस, इहे न ॾिस। है न? भले तूं मोबाइल हलाए, लेकिन मोबाइल में इहे सभु ॻाल्हियूं न ॾिसो, इहे ॾिसो, ऐं थोरो समय ॾिसो, हाणे मोबाइल बि ॾिसो, हाणे चलो पढ़ाई था करो, थोरो सो हुन सां गॾु वेही करे, हा ईअं 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 ईअं, चलो ठीकु आहे। है न? बाबा खे यादि करे हुन आत्मा खे सकाश ॾियो, हुनखे वेही करे थोरो बहुत पढ़ायो, हथ सां ई रोटी खारायो, चलो पाणे ई सिखी वेंदो। त कल्ह असां ख़ुदि खे ईअं पहिरियों सिखायो, पोइ मां अॼु उहो कमु कयो, त मुंहिंजी प्रोग्रेस थी वई न, इहा चढ़ती कला थी वई। ऐं असां अगरि ख़ुदि खे पढ़ाए करे, ख़ुदि खे शांति सां सम्झाए करे अॼु असां अगरि अहिड़ी स्थिति ठाही, त साम्हूं वारे में बि शांती ईंदी, साम्हूं वारे में बि पॉज़िटिविटी ईंदी, त हुनजी बि चढ़ती कला थी वेंदी।
न त कल्ह असां बि परेशान पिया थियूं, उहो बि परेशान पियो थिए, त ॿिन्हिनि जी गिरती कला पई थिए। इनखे ई चइबो आहे चढ़ती कला तेरे बाणे सर्व जो भलो, है न। कल्ह नूंहं फोन ते ॻाल्हाए पई त असां सॼो ॾींहुं सोचूं पिया केॾो परे फोन ते ई ॻाल्हाए थी, केॾो वो आहे, सॼो ॾींहुं बिन 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 करे थी न। लॻंदो ई आहे न, हाणे ॿिए जे घर जा छा आहे छा न, उहो ई माण्हू सॼो ॾींहुं हेॾे ॻाल्हाए, त हितां जे रहण वारे माण्हुनि खे थोरी त डिस्टर्बेंस थींदी आहे न। ऐं कुझु बि चओ त उहो फोन ते ई बिज़ी आहिनि, त छा चऊं। ठीकु आहे, उहो जो करे थी। कल्ह बि ॻाल्हाए थी, असां ख़ुदि खे सेखारियूं। चलो बाबा चईं न शुभ भावना ॾियो, चलो हिन जो बि कल्याण थिए, चलो हिन जो बि हिसाब किताब हूंदो, असां सां न हूंदो तॾहिं त होॾे ई सॼो ॾींहुं वेठी आहे दिमाग़ सां। चलो कोई न, जेतिरो करे थी चलो ठीकु आहे। असां पंहिंजे कम में, असां पंहिंजे बाबा सां गॾु कम में बिज़ी आहियूं। इहे पहिरियों असां ख़ुदि खे पढ़ायूं, ख़ुदि खे सेखारियूं, पोइ अॼु मुंहिंजी स्थिति नॉर्मल। त छा आहे, असांजा जॾहिं थॉट्स घटि थींदा न, त उन्हनि जो फोन ते ॻाल्हाइण बि घटि थींदो। न त असां सोचदा रहींदा न, त कॾहिं कॾहिं साम्हूं वारो असांखे चिड़ाईंदो बि आहे। असां अगरि ध्यानु ॾियणु छॾे ॾियूं, पंहिंजे कम में बिज़ी रहूं न, त उहो बि नॉर्मल थी वेंदो। त इनखे चइबो आहे चढ़ती कला। त जो असांजी कल्ह सिचुएशन हुई, अॼु उहो परिवर्तन थियण मतलब चढ़ती कला आहे। त सदा हर कर्म में चढ़ती कला जो अनुभव कंदा आहियो, कदम अॻियां वधायो अर्थात चढ़ती कला थी। हर कदम में चढ़ती कला थियण सां संपूर्ण स्टेज ताईं जल्दी पहुची वेंदो। न कॾहिं कॾहिं कोई माण्हू न्यूज़ बि ॾिसंदो आहे न, या आए दिन कोई दुख जी ॻाल्हि ॿुधंदो आहे, त दुख जी, बाबा चईं न असांखे दुख जी फीलिंग बि न थियणी खपे, है न। ॿियनि जी दुख जो प्रभाव बि असां ते न पवणो खपे। एतिरो असांखे सुख स्वरूप ठहिणो, एतिरो असांखे प्रूफ ठहिणो, है न। त असांखे रोइण त नथो अचे, असांखे दुख बि नथो थिए, लेकिन ॿियनि जी दुख ॾिसदे, ॿियनि जो रोइण ॾिसदे अगरि उहो असांखे प्रभाव करे थो, त इहे असांखे हाणे इन सां बि अॻियां वधणो आहे। त पोइ इहे पुरुषारथ करो, पोइ ख़ुदि खे अॼु ॾिसो, जानबूझ के भई हा ठीकु आहे, हाणे इहे दुखी थियनि था, रोअनि था, त अॼु मूंखे रोइण अचे थो न, कल्ह त अचे पियो, लेकिन मां कल्ह बाबा खे यादि कयो, बाबा खे यादि करे ख़ुदि में शक्ति भरी कि मां रोइण दुख सां प्रूफ आत्मा आहियां। मां कहिड़े बि आसरी स्वभाव संस्कार, आसरी ॻाल्हियुनि जो प्रभाव मूं ते न पईंदो आहे। ये रोइण बि आसरनि जो ई कमु आहे न। मां हिकदमि बाप समान आत्मा आहियां। त अॼु मुंहिंजी स्टेज वधी आहे, अॼु बि मूंखे रोइण अचे थो, दुख थिए थो, अञा बि थिए थो, त वरी बाबा खे उन रीति यादि करो, त इन सां असां पंहिंजी संपूर्ण स्टेज ते पहुची वेंदासीं। चढ़ती कला वारनि खे सदा पंहिंजी संपूर्ण स्टेज अर्थात मंज़िल स्पष्ट नज़र ईंदी आहे। जेतिरो जे वस्तु जे नज़दीक वेंदा आहियूं, ओतिरो ई वो वस्तु स्पष्ट ॾेखारे में ईंदी आहे। स्पष्टता ही समीपता जी निशानी आहे। स्पष्टता ही समीपता जी निशानी आहे। नज़र ईंदी मतलब ईअं असांखे अनुभव थींदो। हाणे इहा ठंडी गर्मी, निंदा स्थिति, मान अपमान, जय पराजय में असांजी समान स्थिति आहे, ईअं असांखे अनुभव थींदो। हाणे समय आहे तीव्र पुरुषारथ जो, दौड़ लॻाइण जो समय आहे, हाणे हाई जंप लॻाइण जो समय आहे। छोजी हाणे त बरोबरि आहे ई सही, छोजी समय घटि आहे ऐं मंज़िल ऊची आहे। हाई जंप ॾियण लाइ डबल लाइट खपे। हाई जंप कॾहिं ॾेई सघंदासीं? हाई जंप मतलब
कि ॻाल्हियुनि खे जल्दी जल्दी स्टॉप कंदा हलूं, है न, ॻाल्हियुनि खे जल्दी जल्दी स्टॉप कंदा हलूं। पहिरियों जीअं असां सोचदा हुयासीं न, ज्ञान जे विस्तार में बि वेंदा हुयासीं कि अच्छा हिन में ईअं करो, हाणे जल्दी जल्दी हा भई हिन में ईअं, हा भई ठीकु आहे, हिन जे लाइ डबल लाइट रहो। छो जे डबल लाइट रहंदासीं त असांखे बाबा पहिरियों खां ई टच करे ॾींदा, हा भई हिन ॻाल्हि में हीअं आहे। बिना डबल लाइट असां जंप लॻाए न सघंदासीं। जेसिताईं असां डबल लाइट न ठाहींदासीं तेसिताईं असां हाई जंप लॻाए न सघंदा आहियूं। न त हाई जंप लॻाइण लाइ छा करणो पवंदो? डबल लाइट ठहो। मां आत्मा बि लाइट, सब बोझ खां बि लाइट, सब बोझ बि बाबा खे ॾेई छॾियो। कोई बोझ न आहे, न ही देह जो ई न आहे त देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जो त ख़तम। पर हिन जो मतिलब ये न कि असां कर्म न करूं, न बोझवश कर्म न करो, कर्म त करणो ई आहे बाबा सां गॾु, लेकिन बोझवश कर्म न करो। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, हर कर्म में श्रेष्ठ ठहिण जो साधन फॉलो फादर। हर कर्म में श्रेष्ठ कॾहिं ठहींदासीं? जॾहिं असां फॉलो फादर कंदासीं। जीअं साकार बाप जे मथां एतिरी ज़िम्मेवारी हूंदी हुई बि सदा ब्रह्मा बाबा डबल लाइट रहंदा हुया। उन्हनि जे अंतर में त असां वटि कुझु बि ज़िम्मेवारी न आहे। आहे तव्हां वटि कोई ज़िम्मेवारी? तव्हां सोचजो, एकांत में वेही करे ब्रह्मा बाबा सां कंपेयर कजो। ब्रह्मा बाबा खे केतिरा ॿार हुया, ब्रह्मा बाबा जा केॾा घर हुया, हुया शिव बाबा जा, लेकिन ब्रह्मा मां आहे न, है न, मां खे ज्यादा फिकर हूंदी आहे पीउ खे। पीउ खे बि हूंदी आहे, पर मां खे शायदि 24 घंटे ड्यूटी ॾियणी पवंदी आहे, है न। पीउ त बसि हिनखे दुकान ते कमाए करे अचनि, हा भई ठीकु आहे, लेकिन मां खे रोटी छा ठाहियूं, घर जी संभाल, हुनखे अधु राति जो बि ॿार उथाए करे चईंदो मां इहे ठाहे ॾे त हुनखे ठाहे ॾियणो पवंदो। 24 घंटे घर जी रखवाली करण, न। हा पीउ खे फिकर हूंदी, लेकिन त बि बाबा चई अगरि असां ॾिसूं त माताउनि खे ज्यादा फिकर रहंदी आहे। त बाबा चवनि था चेक करो, ब्रह्मा बाप खे जेतिरी ज़िम्मेवारी हुई, साकार में ब्रह्मा बाबा खे केतिरा ॿार हुया, केतिरा घर हुया, ऐं बाबा रहंदा मधुबन में हुया। कहिड़े घर ॿार छा थो करे, छा नथो करे, सॼो ॾींहुं जॾहिं बुद्धि शिव बाप सां लॻाए तॾहिं त बाबा बि मधुबन में वेठे वेठे चारो तरफ़ ध्यानु ॾेई सघंदा आहिनि न। हुन समय त एॾा फोन बि न हुया, एॾा साधन बि न हुया, है न। त ब्रह्मा बाबा जी एतिरी ज़िम्मेवारी आहे तव्हांजी? घणा ॿार आहिनि, न, घणो वॾो घर आहे, घणनि जे लाइ रोटी ठाहींदा आहियो, घणनि जे लाइ कमाईंदा आहियो, न। ब्रह्मा बाबा त निंड बि कीअं कंदा हुया, जीअं त जागनि ई था, छो जे कंहिं समय बि कोई ॿार खे ज़रूरत पई सघंदी हुई। त ब्रह्मा बाबा जी एतिरी ज़िम्मेवारी त कंहिंखे बि न आहे। त उन जे अंतर में बाबा चवनि था, ब्रह्मा बाबा जे अंतर में तव्हां वटि कुझु ज़िम्मेवारी आहे? पंहिंजे खे सदा निमित समझी करे हलो, ज़िम्मेवार बाप दादा आहे, तव्हां निमित आहियो, है न। निमित समझी करे हलण सां डबल लाइट थी वेंदो, भई असां त निमित आहियूं। जो बि आहे, श्री असांजे हर संकल्प बोल कर्मनि खे माण्हू नोट था करनि। हाणे जो समय अगरि तव्हां दुनिया में ॾिसो त कई माण्हू न ज्ञान में बि हिन करे ईंदा आहिनि जासूसी करण। हिन समय बाबा जे घर में कई ॿार अहिड़ा बि ईंदा आहिनि जासूसी करण ईंदा आहिनि,
कीअं चईंदा आहिनि असां पवित्र रहंदा आहियूं, इहे चईंदा आहिनि मिठो ॻाल्हायो, रो न, शांत रहो, हिक ॿिए सां ईर्ष्या न करो, घृणा न करो, नफ़रत न करो। त हिन समय माण्हू तव्हां वटि ईंदा चेकिंग करण। त इन करे असांखे ॾाढो संभाले करे हलणो आहे, खुदि खे निमित सम्झी करे हलो, है न, तॾहिं असां पास विद ऑनर्स थी सघंदासीं। त जिम्मेवारी संभालते हुए निमित सम्झी करे हलो त फॉलो फादर आहे। हर कर्म करण खां पहिरियों चेक करो फॉलो फादर आहे। हर कर्म करण खां पहिरियों चेक करो फॉलो फादर आहे। इन सां हर कर्म अति श्रेष्ठ थी वेंदो। श्रेष्ठ कर्म जी प्रारब्ध ऑटोमेटिकली श्रेष्ठ ई थींदी। श्रेष्ठ अर्थात सुठो। त बाप खे कॉपी करो त बि बाप समान ठही वेंदा, है ना। अगर ब्रह्मा बाबा जी जीवन कहानी तव्हां पढ़ी आहे, या ब्रह्मा बाबा जा जेका कदम ॿुधाईंदा आहिनि, ब्रह्मा बाबा हीअं हीअं कंदा हुया, हीअं हीअं कंदा हुया, बसि हुनखे कॉपी कंदा हलो, ॿियो छा करिणो, है न। जीअं वॾा चईंदा आहिनि न, ॾिसो कोई नई नुंहं ईंदी पहिरियों त सिखंदा हुया, अॼुकल्ह त न सिखंदा आहिनि, पर पहिरियों नुंहं ससु जीअं चईंदी हुई, नुंहं अख बंदि करे उहो कंदी वेंदी हुई, कंदी वेंदी। पुट खे पीउ जीअं चईंदो उहो अख बंदि करे करणो ई आहे। अॼुकल्ह जो ज़मानो वैसे न आहे, लेकिन असांखे जीअं ब्रह्मा बाबा कई उहो करणो ई आहे, तॾहिं असां ब्रह्मा बाप समान ठही सघंदासीं न। छोकी शिक्षा त शिव बाबा जी आहे, लेकिन शिव बाबा जी शिक्षा सभिनि खां पहिरियों प्रैक्टिकल कर्मनि में कीअं लायो, ब्रह्मा बाबा लाई न। त यादि त असांखे शिव बाबा खे ई करिणो आहे कि हा इहे ब्रह्मा बाबा जो कई उहे शिव बाबा जे चइण सां ई कई। जीअं ब्रह्मा बाबा चई भई दाल हीअं ठाहिबी आहे, है न, त ब्रह्मा बाबा सभिनि खां पहिरियों दाल हूअं ठातई जीअं शिव बाबा चई, एक्यूरेट। मम्मा बि ठातई, दादिन बि ठाती, लेकिन एक्यूरेट सभिनि खां पहिरियों के ठाती, ब्रह्मा बाबा ठाती। त ब्रह्मा बाबा जी रेसिपी हुन लिखियई, ब्रह्मा बाबा हीअं कयो मां, त असांखे उहो ई करिणो, तॾहिं असांजी बि दाल एक्यूरेट वैसी ई ठहींदी जीअं शिव बाबा ॿुधाई। त यादि शिव बाबा खे करिणो आहे कि शिव बाबा ईअं चए ते हीअं दाल ठाहिणी आहे, लेकिन कर्मनि में कॉपी ब्रह्मा बाबा खे करिणो आहे। तॾहिं असां समान ठही बाप दादा जे समीप रतन थी वेंदासीं। त इहे असांखे हर कर्म खे श्रेष्ठ ठाहिण जो साधन आहे फॉलो ब्रह्मा बाबा। हाणे ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। देह सां न्यारो देही रूप में स्थित रहण वारा ई बाप जा प्यारा आहिनि। देह सां न्यारा देही रूप में स्थित रहण वारा ही बाप जा प्यारा आहिनि। सभी पंहिंजे खे देह सां न्यारो बाप जो प्यारो अनुभव कंदा आहियो। जेतिरो देह सां न्यारो ठहींदा वेंदा ओतिरो ई बाप जा प्यारा ठहींदा वेंदा। हिन देह सां जेतिरो असां न्यारो थींदा वेंदासीं न, ओतिरो ई असां बाबा जो प्यारो थींदा वेंदासीं। जीअं ये देह यादि रहंदी, जीअं सम्झो तव्हां पंहिंजी देह खे ॾिसो, पंहिंजे नाम रूप खे ॾिसो, त छा यादि ईंदो? अॼु आईने में पंहिंजे पाण खे ॾिसिजो, है न, पंहिंजी शिकिल खे ॾिसिजो, पंहिंजो नाम खे ध्यान में लाइजो, त तव्हांखे छा छा यादि थो अचे? देह जे संबंधित सभु चीजूं यादि ईंदियूं न। अॼु ॾिसो तव्हांखे जो तव्हांजे माउ पीउ कुझु ॾिनो हूंदो, उन चीज खे ॾिसदे कंहिंखे यादि ईंदो आहे? माउ पीउ यादि ईंदो माण्हुनि खे। हर चीज
हीअ मूंखे हिन ॾिनी अथई, हीअ मूंखे हीअ ॾिनी अथई, त उहो यादि ईंदो। पंहिंजे ॿारनि खे ॾिसदे यादि ईंदो कि पंहिंजो पति यादि ईंदो भई असां हिनखे जन्म ॾिनो। न तव्हां वटि जो चीज अथव सभिनि खे ॾिसदे उहे तव्हांखे छा छा यादि ईंदो? अॼु इहो अभ्यास करे ॾिस, है न? भॻवानु यादि अचे थो या सिर्फ़ु देहदारी यादि ईंदा? चइण में माण्हू चए थो सभु भॻवान ॾिनो अथई, लेकिन यादि त देहदारी ईंदो आहे न। उहो त चईंदा आहिनि लेकिन कॾहिं मञियो आहे? अॼु तव्हां पंहिंजी देह खे ॾिसंदव, पंहिंजो नाम रूप स्मृति में लाहींदव त यही सोचंदव न मुंहिंजा माउ पीउ इहे आहिनि। हुन समय इहे थोरी सोचंदव इहो शरीर मूंखे भॻवान ॾिनो अथई, ये मां आत्मा भगवान जी आहियां, ये सभु घर संपत्ति चीजियूं मूंखे भगवान ॾिनी अथई। अच्छा, जेकी तव्हांखे गिफ्ट ॾिनी आहे कंहिं, उनखे ॾिसी करे तव्हांखे छा यादि ईंदो? ये फोन तव्हांखे कंहिं ॾिनो? न झटि उहो यादि ईंदो फलाणे ॾिनो अथई या मां वरितो आहे कमाए करे। त लेकिन असांखे यादि अचिणो खपे ये फोन बि बाबा ॾिनो अथई, ये घर बि बाबा जो आहे, ये मां आत्मा बि बाबा जी, त ये शरीर बि मूंखे भॻवान ॾिनो अथई, भॻवान जो ई आहे। भल जन्म ॾियण वारा माउ पीउ आहिनि, भल माउ पीउ असांखे इहो शरीर ॾिनो अथई, लेकिन असांखे बाबा माउ पीउ बि छा चईंदा आहिनि? भॻवान जो ई ॾिनल आहे। हालांकि इहे त शरीर त भॻवानु अंदरि ठाहींदो न आहे, शरीर त पंहिंजे बनावट सां ठही वेंदो आहे जॾहिं माण्हू विकार में वेंदा आहिनि त। लेकिन चइण में त माण्हू चईंदो न भॻवान ॾिनो अथई। हाणे शरीर में कोई माण्हू जे शरीर में एतिरी ताक़त न आहे या उहो हॉर्मोन्स न आहे त उहो शरीर पैदा नथा करे सघनि, माण्हू खे ॿार पैदा नथा करे सघनि। त माण्हू छा चईंदा? जेकी भॻवान जी मर्ज़ी, जॾहिं मथां वारो हुकुम कंदो तॾहिं आपे ई ॿार ॾींदो। न त माण्हू चईंदा आहिनि, भले असांखे इहे शरीर जो बनावट माउ पीउ ॾिनो आहे, लेकिन असां जीअं माउ पीउ चवनि था भॻवान ई ॾिनो आहे त असां बि सम्झूं ही सभु बाबा जो ई आहे, मुंहिंजो न आहे। है न? छोजी अॼुकल्ह माण्हू पंहिंजे शरीर खे बि संभाले सघो था छा? न शरीर में बि कॾहिं छा थो थिए, अॼु छा खाऊं न खाऊं? अॼु माण्हू चए थो फुल्को बि न खाओ। छो न खाओ? छोजी फुल्को पचण में टाइम ॾींदो आहे, अनाज पचण में टाइम वठंदो आहे, ऐं ओतिरो त असां कमु करूं नथा। है न? जेतिरो मज़दूर माण्हू कंदा आहिनि, जेतिरो घर जे कमु करण वारी मायूं कंदियूं आहिनि, न सॼो ॾींहुं झुकंदियूं कंदियूं, असांखे त थोरो झुकण बि नथो थिए, काथे कमर में सूर न थिए। न अहिड़ी बीमारियूं केॾियूं थी अचनि, त अंदरि रोटी पचे कीअं? लेकिन असां सोचदासीं भईया बाबा जो ई शरीर आहे, बाबा खे यादि करे कुझु बि खाओ त तव्हांखे उहे ई खाइण लाइ संकल्प बि ईंदो जो बाबा जे शरीर खे सहज पची वञे। जहिड़ो कमु ओड़ो खाइण थींदो त आपे ई शरीर तंदुरुस्त रहंदो। अॼु असांजो हलण चलण ज्यादा न आहे, वेठे वेठे जो कमु आहे, त हुन अनुसार ई रोटी खाओ त पची वेंदी, त बीमारी न थींदी। न त बाबा चवनि था देह सां न्यारो देही रूप में स्थित रहण वारा ई बाप जा प्यारा हूंदा आहिनि। न त अॼु चेक कजो कि मां केतिरो देह जे संबंध जो बि चीजियूं आहिनि उन्हनि खे केतिरो ॾिसी करे मूंखे माण्हू यादि था अचनि या भॻवान बाबा यादि थो अचे, त उहो रिप्लेस कंदा वञो। इहे ई पुरुषार्थ आहे न असांजो। आत्म अभिमानी स्थिति में स्थित थियण जे लाइ इहे ई असांखे पुरुषार्थ करणो आहे। कहिड़ो पुरुषार्थ करणो आहे? शरीर खां शुरू कजो, है न? शरीर खां शुरू करे सभु चीजूं, घर संपत्ति संबंधी खाइण पीअण जी चीजियूं सभु बाबा जी सम्झी करे यूज़ कजो, त कोई बि संबंधी तव्हांखे नुक़सान न पहुचाईंदो, कोई बि खाइण पीअण जी चीज तव्हांखे नुक़सान न पहुचाईंदी।
त बाबा असांखां चवनि था जेतिरो देर सां न्यारो थींदा वेंदव ओतिरो ई पोइ बाबा जो बि प्यार मिलंदो। भई असां सभु कुझु बाबा जो सम्झी करे यूज़ कंदासीं त बाबा यादि ईंदा। बाबा यादि ईंदा त असांजी आत्मा शुद्ध थींदी वेंदी। आत्मा शुद्ध थी वेंदी त बाबा सां लव थींदो। आत्मा जेतिरी आत्मा में बाबा जी यादि सां छा थींदो, आत्मा जी कट उतरजी थी वेंदी त ऑटोमेटिकली आत्मा जो आकर्षण परमात्मा सां थींदो वेंदो त ओतिरो असांखे बाबा जो प्यार बि मिलंदो। बाप प्यारो तॾहिं लॻंदो जॾहिं देह सां न्यारो देही रूप में स्थित थी वेंदो, तॾहिं ही बाबा प्यारो लॻंदो। न त असांखे इहे सभु चीजूं ई प्यारी लॻंदियूं। त सदा हिन अभ्यास में रहंदा आहियो, सदा हिन अभ्यास में रहंदा आहियो। जीअं पांडवनि जी गुफ़ा ॾेखारींदा आहिनि न त गुफ़ायूं कोई ॿियो न आहे, लेकिन पांडव हिन गुफ़ाउनि में रहंदा आहिनि। कहिड़ी गुफ़ा? ये ही हिनखे ई चइबो आहे अंतर्मुखता जी गुफ़ा। शास्त्रनि में ॾेखारींदा आहिनि न पांडवनि जी गुफ़ा ॾेखारींदा आहिनि। त पांडवनि जी गुफ़ा कहिड़ी आहे? पांडव अर्थात जंहिंजी बाप सां प्रीत आहे, भॻवान सां प्रीत आहे। हिन समय माण्हुनि जी भॻवान सां प्रीत आहे? तव्हां ॿुधायो, प्रीत आहे? अॼु जो माण्हू चए थो गणेश भॻवान आहे, उनजी गणेश सां प्रीत आहे? प्रीत हुजे हा त हुनखे अगरि हुन मूर्ति खे भॻवान सम्झी करे प्रीत हुजे हा त हुनखे नदी में फिटी करे हा छा? कहिड़ी बि ॻाल्हि हुजे लेकिन ईअं त न फिटी करे हा न। अॼु जंहिंसां तव्हांखे प्यार आहे, जो चीज सां ई तव्हांखे कंहिंखे प्यार हूंदो आहे, वो भले टुटी पए ख़राब थी वञे त बि माण्हू खे लॻंदो आहे हिनखे मां बसि पाण सां ई रखां मरदे ताईं। है न? पोइ हुन खां पोइ तव्हांखे जो करिणो अथव करो। कई माण्हू त अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं मुंहिंजी शरीर जले त हिनखे जलाइजो तेसि ताईं मूं वटि रहंदो। त पांडव था जंहिंजी परमात्मा सां प्रीत हुई, त उहो जो गुफ़ायूं ॾेखारींदा आहिनि इन जो मतिलबु आहे कि पांडव अंतर्मुखता जी गुफ़ा में रहंदा आहिनि। अर्थात असांखे अंदर ई अंदर इहे सम्झी करे ई कर्म करणो आहे कि सभु कुझु बाबा जो आहे। ॿाहिरां चइण में असां चईंदासीं इहे शरीर मापी ॾिनो आहे, लेकिन असांखे अंदर छा सम्झणो आहे कि बाबा जो आहे। चइण में आहे इहो फलाणे जो घर आहे, फलाणे मूंखे ॾिनी अथई, लेकिन अंदर मूंखे छा यादि रहे कि बाबा उन्हनि द्वारा ॾिनी अथई। मूंखे त मां त बाबा खां ई चयो, मां त बाबा खे ई चयो बाबा मोबाइल ख़राब थी वियो आहे नयो वठो, इहो हले नथो बाबा। मां त बाबा खे चयो त कंहिं द्वारा बि मिलियो, लेकिन असांखे बुद्धि में छा रहणो खपे कि बाबा ॾिनो अथई। इनखे चइबो आहे अंतर्मुखता जी गुफ़ा। जी गुफ़ा जे अंदर रहण सां ॿाहिरां जे वातावरण सां परे थी वेंदा आहिनि। ऐं अंतर्मुखता अर्थात सदा देह सां न्यारो बाप जे प्यारो रहण जे अभ्यास जी गुफ़ा में रहण वारा दुनिया जे वातावरण सां परे थी वेंदा। अहिड़ी आत्मा आहे न दुनिया जे वातावरण सां परे थी वेंदियूं आहिनि। मतलब दुनिया में रहंदे कहिड़ो बि वातावरण हुजे, अॼु ॾिसो जंहिंजी अॼुकल्ह त सभु अकेला ई रहनि था, लेकिन त बि मोहल्ले में ॾिसो, पंहिंजे देश में ॾिसो केॾी सारी ॻाल्हियूं थी थियनि। त जंहिंखे इहो सभु सुठो न लॻंदो आहे, जीअं कल्ह माण्हू करनि पिया, केॾो माण्हुनि भीड़ भड़का ऐं इहे सभु करनि पिया, सभु नदी में विझण वञनि पिया। हाणे जेके ॻाल्हि न पई सम्झ में अचे, जो के न पियो ठीकु लॻे, उहो जीअं पंहिंजी सम्झ अनुसार हले पियो त उहो वातावरण जे प्रभाव में आयो। ॾिसो पहिरियों त माण्हू न रखंदा हुया न गणेश, त हाणे माण्हुनि हिकु शुरू कयो, पोइ सभी देखा देखी में प्रभाव में अची करे करण लॻनि था।
लेकिन जे माण्हू अञा ताईं न कयो आहे उहो हिननि सभिनि में विश्वास न रखंदो आहे, उहो त जेके जो कंदो आहे उहो ई कंदो आहे, त उहो त जीअं अंतर्मुखता पंहिंजे जो सम्झ आहे उन अनुसार हले पियो न। जीअं सिख धर्म वारा आहिनि या मुस्लिम आहिनि या क्रिश्चियन आहिनि या भारतवासी जो हिंदू माण्हू आहिनि, उन्हनि में बि सभु न कंदा आहिनि। उहो असां जो बाबा जा ॿार आहियूं, असां बाबा जी श्रेष्ठ मत खे बुद्धि में धारण करे छॾियो भई ईअं सभु ठीक न हूंदो आहे। हिन जो अर्थ इहो हूंदो आहे, असां अर्थ सहित त्योहार मल्हायो न, असां अर्थ सहित सभु कयो। हा, घर में अगरि कंहिंखे कोई नथो मञे, कोई करे थो त असां भले ई हुनखे मना न करूं, लेकिन असां जीअं बुद्धि में हुननि जे प्रभाव सां परे हुयासीं, असां सम्झ हुई असां में कि अहिड़ो कोई देवता हूंदो न आहे, ये त शक्ति आहे, जो शक्ति जो अहिड़ो रूप ठातो अथनि। आत्मा में परमात्मा में जो विघ्ननि खे विनाश करण जी शक्ति आहे, उनजो रूप इहे ठातो अथनि, त असां पंहिंजी सम्झ में बाबा सां गॾु हुयासीं न, बुद्धि द्वारा। इनखे चइबो आहे अंतर्मुखता जी गुफ़ा। त अहिड़ा अंतर्मुखी अर्थात देह सां न्यारो, बाप जा प्यारो रहण जो अभ्यास जी गुफ़ा में रहण वारा दुनिया जे वातावरण सां परे थी वेंदा, वो वातावरण जे प्रभाव में न ईंदा, है न। अगर कोई गलती करे तो सब माण्हू हुनखे डांटनि था, मारनि था, लेकिन असांखे सम्झ आहे असां बाबा सां गॾु आहियूं, बुद्धि असांजी बाबा सां गॾु लटकल आहे, त जीअं हुन क्रोध, हुन अशांति जे वातावरण में बि असां पंहिंजी शांत स्थिति में पॉजिटिव थॉट्स में आहियूं। जीअं दुनिया में कोई केस थी वेंदो आहे, हाणे कोलकाता जो केस थियो, सभु माण्हू कीअं सभु हुन ॻाल्हि जे प्रभाव में अची करे जेके बि पकड़ियनि उन्हनि जे लाइ सभिनि माण्हू ग़लति सोचियो कि हिन ग़लति कयो अथई। परिणाम छा निकितो आहे कि उहो त चए थो मां कुझु कयो ई न, त मेन दोषी त ॿिया आहिनि, है न। लेकिन हालांकि सभु हुनजे प्रभाव में अची विया कि हिन ई कयो अथई, त सभु अलाए हुन कयो अथई न कयो अथई बि असांखे न पतो आहे, लेकिन सभिनि हिक ॿिए जे प्रभाव में अची करे हुनखे ग़लति चयनि कि हिनखे फांसी ॾियो, ये ग़लति आहे, ये ग़लति आहे। लेकिन जो परमात्मा जे श्रीमत ते हलंदो हूंदो, भई भॻवान त असांखे चईंदो आहे कि तव्हां खूनी खे बि खूनी न चओ, हुन ते बि रहम करो, कि वीचारो अलाए कहिड़े प्रभाव में अची करे हुन एॾो ग़लति कमु करे छॾियो, है न। खूनी खे बि बाबा असांखे थोड़ी सेखारींदा आहिनि कि चोर खे चोर चओ, खूनी खे खूनी चओ। बाबा त चईंदा आहिनि हुन समय उहा लोभ जे प्रभाव में अची वियो या ग़लति ॻाल्हि जे प्रभाव में अची वियो, हिन करे हुन चोरी करे छॾियईं, त हुनजी आत्मा ते असांखे रहम करणो आहे। त जेका ये गुफ़ा आहे न, ये गुफ़ा जो मतलब कि सदा बाप सां बुद्धि योग लॻाए करे बाबा जी श्रेष्ठ मत ते हलण वारा, सदा अंतर्मुखता जी गुफ़ा में रहण वारा, कॾहिं बि देखा देखी वातावरण जे प्रभाव में न अचण वारी आत्मा ठहिणो, हिनखे गुफ़ा चइबो आहे। जो बाप जो प्यारो हूंदो उहो न्यारो ज़रूर हूंदो, छो जी जंहिंसां प्यार आहे उहो जहिड़ो आहे ओड़ो ई ठाहींदासीं न। शिव बाबा केॾो न्यारा आहिनि, द्वापर युग खां हिन दुख दुनिया में दुख शुरू थियो, लेकिन ईंदा कॾहिं आहिनि, कलयुग जे अंत में। एॾो न्यारो कोई थी सघंदो आहे न, एॾो न्यारो कोई थी सघंदो आहे। माउ पीउ जेका हूंदा आहिनि उहे त मोह में फसियल हूंदा आहिनि, हालांकि पतो हूंदो आहे ॿारनि जी ग़लती आहे, त बि हा बचाव अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन मोह वश न अचिणो खपे।
है न। बचाव अलग ॻाल्हि आहे, लेकिन मोह जीअं शिव बाबा बि असांजो पाठ त शिव बाबा जो अंत में ई आहे, लेकिन इहा भक्ति जे कारण शिव बाबा बि असांजी मदद त कंदा हुया न, मथे वेठे हुए बि। त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो मां केॾो न्यारो आहियां, त जहिड़ो मां आहियां ओड़ो त ठहिणो पवंदो न। बाप सदा न्यारा आहिनि, त जो बाप जा प्यारा हूंदा उहो बि सदा न्यारा हूंदा। त सदा न्यारा रहो, इहे ई अभ्यास हलंदो रहे, हिन जे सिवाय हेठि अचो ई न। कर्म क्षेत्र में असां कर्म करण आयासीं, बाबा चईंदा न रोज सुबुह जो सोचो मां हिन सृष्टि ते अवतरित थी आहियां हिन शरीर में, है न। अख खुलंदे ई बाबा गुड मॉर्निंग, ऐं अॼु मां हिन सृष्टि ते अवतरित थी आहियां बाबा सां गॾु। छो? जेको बि तव्हांजो कर्म क्षेत्र में कर्म आहे उहो त करणो ई आहे, लेकिन मुख्य मुंहिंजो कमु हिन सृष्टि ते अवतरित थी करे मूंखे छा करणो आहे? हिन सृष्टि के सुख, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सर्व शक्तियुनि जी लाइट माइट ॾियणी आहे। बाबा अॼु चई न तव्हां धरती जा सितारा आहियो, है न। त मां हिन सृष्टि ते छो अवतरित थी आहियां? सर्व के सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता जी लाइट माइट ॾियण आई आहे। ज्ञान गुण शक्तियुनि जी लाइट माइट फैलाइण आई आहियां मां हिन सृष्टि ते, है न। स्थूल में भले ई स्थूल में उन खां पोइ तव्हां चेक करो, हा मूंखे सुबुह खां राति ताईं अॼु हिन कर्मेंद्रियनि सां, स्थूल कर्मेंद्रियनि सां इहे कमु करणो आहे, लेकिन मेन मुंहिंजो कमु छा आहे? इहे वाइब्रेशन फैलाइण। त बसि असां हेठि हिन कम जे लाइ आयासीं, उहो फैलायो। कर्म क्षेत्र में जो बि कर्म कंदी हुई बि उहो यादि रखी कर्म कयो, बसि सभु कुझु बाबा खे ॾेई वापसि मथे। बाक़ी हिन जे सिवाइ ॿियनि ॻाल्हियुनि जे लाइ हेठि अचो ई न। इहो ईअं थो करे, फलानी अहिड़ी आहे, उन्हनि जी ॻाल्हियुनि में न वञी करे उन्हनि जे लाइ बि ब्लेसिंग ॾियो, उन्हनि खे बि सभु ठीकु थी वेंदो बसि, है न। कॾहिं कॾहिं थोरो ध्यानु ॾियणो पवंदो आहे, भई कोई ग़लति कमु करे थो त छा करूं, भई हिन में अटेंशन छा रखिणो आहे, त थोरो ॿुधणो बि पवंदो आहे, लेकिन साम्हूं वारे जे लाइ नेगेटिव ॻाल्हि न हुजणी खपे। असां पंहिंजी बुद्धि में हुन जे लाइ कुझु नेगेटिव ॻाल्हि न रखूं। न सम्झो कोई चए थो भई फलानो ईअं थी करे, ईअं थी करे, कुझु ग़लति कमु करे थी, जंहिंसां तव्हांखे या घर खे या माण्हू खे नुक़सान थी सघंदो आहे, त हुनजे लाइ बि बाबा खे चई करे हुनखे बि लाइट माइट ॾियो, हुनखे बि लाइट माइट ॾियो, लेकिन हुन माण्हू जे लाइ असांखे नेगेटिव ॻाल्हि दिमाग़ में न रखणी। त बाबा चवनि था बसि बाबा सां गॾु कर्म क्षेत्र में अचो, सभिनि खे सुख शांति जा वाइब्रेशन ॾियो, हिन जे अलावा ॿियो अचो ई छो था। हाणे बाबा नैरोबी पार्टी सां मुलाक़ात करनि था। सभी पंहिंजे के कोटनि में कोई में बि कोई अहिड़ी महान आत्मा सम्झंदा आहियो? जेतिरो पंहिंजे खे महान अर्थात श्रेष्ठ आत्मा सम्झंदा ओतिरो हर कर्म स्वतः ई श्रेष्ठ थींदो, है न। जेतिरो तव्हां खुद जो मान रखंदव न, अभिमान न, खुद जो मान रखो कि मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां, है न। मां दुखी, परेशान, बीमार अहिड़ी आत्मा न आहियां। हिन रीति खुद खे महान सम्झो कि मां परमात्मा खे ॼाणण वारी परमात्मा जी संतान आहियां, सदा सर्व जे लाइ सुठो सोचण, ॻाल्हाइण, कर्म करण वारी आत्मा आहियां। हिन रीति खुद खे महान सम्झो, हा। बाक़ी ईअं न हा मां त सभिनि जे लाइ सुठो सोचदी आहियां, मूंखां बाक़ी त सभु अहिड़ा आहिनि, असांखे ॿियनि सां न मतिलबु आहे। असांखे पंहिंजो सोच बोल कर्म बाप समान रखिणो आहे, बसि इहो ध्यानु रखिणो, तॾहिं असां महान आत्मा कहलाईंदासीं, तॾहिं असांजो हर कर्म बि सदा ऊचो थी वेंदो।
छोजी जहिड़ी स्मृति ओड़ी स्थिति स्वतः ही थी वेंदी आहे। जीअं अनुभवी आयो न, अधु कलाक असां देह जी स्मृति में रहियासीं त स्थिति छा थी, है न। सम्झो कंहिंजी देह ख़ूबसूरत आहे ऐं उहो सदाई हिन स्मृति में रहे कि मुंहिंजो शरीर ॾाढो ख़ूबसूरत आहे, त हुनजो सॼो ॾींहुं कंहिंमें निकिरंदो हूंदो, पंहिंजे शरीर जी संभाल में ई निकिरी वेंदो न। हिनखे टच न कर, मूंखे कोई ईअं टच न करे, मां हेठि न झुकां, झाड़ू पोछो न करां, मां ॾाढी ख़ूबसूरत आहियां। सॼो ॾींहुं हुननि जो त जीवन ई वेस्ट आहे। जेका ख़ुदि खे जो देह सम्झी करे देह खे श्रृंगारदा रहंदा आहिनि न, त हुननि जो त जीवन बिल्कुलु वेस्ट ई आहे न। बस पंहिंजी ख़ूबसूरती में जीवन खे एंजॉय न करे सघंदी, माण्हुनि सां गॾु सुठी रीति व्यवहार न करे सघंदा आहिनि। इहो कारो आहे, इहो किनो आहे, मां अहिड़ी ख़ूबसूरत, मां हिन सां ॻाल्हाईंदमि छा, है न। त जहिड़ो असां अधु कलाक ईअं ई त सोचियोसीं, देह जा संबंधी, कंहिंजा देह जा संबंधी अगरि वॾा आहिनि, सुठा आहिनि, नामी ग्रामी आहिनि, त उन्हनि खे त हिनजो ई नशो रहंदो आहे कि मां ॾाढे वॾे घर जी आहियां। शादी खां पोइ बि अगरि सम्झो हुनजे, वैसे त हमेशह वॾे घर में कंदा आहिनि, लेकिन कारणे अगरि छोरी खे थोरो नंढो घर मिली वियो त हू त पंहिंजे ससुराल में इन ई नशे में रहंदी, मुंहिंजा पीअर घर वारा ॾाढा अमीर आहिनि, हुनजो पति जी त हालत ई ख़राब, वीचारे खे अगरि स्ट्रिक्ट न हूंदो त हुनखे त झुकाए करे ई हलंदी। मतिलबु हुननि पंहिंजी मैरिज लाइफ जो बि सुख न वठी सघंदा, ससुराल में जो आहे हुनखे एक्सेप्ट न करे सघंदा, सदाई पंहिंजे पीअर घर वारनि जे नशे में रहंदा, त छा फ़ाइदो। ॿई घर न हेॾां जी न होॾां जी रहंदी। जंहिंजी अगरि पढ़ाई लिखाई में नंबर 1 हूंदा या ज्यादा ई हाई पोस्ट ते कोई हूंदो, कंहिंजो ॿार, कंहिंजो पति या कोई ख़ुदि ई कंहिंजो पीउ, त हुननि खे त अधु त इहो ई नशो रहंदो आहे, मुंहिंजो पीउ फलाणे कंपनी में चेयरमैन आहे, मुंहिंजो पीउ फलाणो आहे। कई त हूंदा आहिनि डाउन टू अर्थ, अहंकार न कंदा आहिनि। कई माण्हू हिन ई स्मृति में पंहिंजो जीवन बिताईंदा आहिनि कि मुंहिंजो पति ॾाढो वॾो आहे, मुंहिंजो पुटु फलाणो आहे, इंजीनियर आहे, डॉक्टर आहे, त उहो अहिड़ी सदाई हुननि जी जहिड़ी स्मृति रहंदी त ओड़ो ई स्थिति बि रहंदी। ऐं कई माण्हू डाउन टू मतिलबु अहंकार न ॾेखारींदा आहिनि, भले ई सुठो हुजे, उन्हनि खे भले पतो न हूंदो आहे कि असां आत्मा आया आहियूं, लेकिन हिनखे आत्म अभिमानी स्थिति चइबी है न। भले अज्ञानकार में बि कई माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे अहंकार न हूंदो आहे, त मतिलबु उहो आत्मा जो जेको गुण आहे न, निरअहकारीपन, उहो हुननि में हूंदो आहे। भले ही वो खुद खे आत्मा न समझदा, लेकिन उन्हनि में वो आत्मा में वो गुण हूंदो आहे। त हिते बि असांखे छा करिणो आहे, आत्मिक स्थिति में स्थित थी करे रहणो। जेतिरो असां आत्मिक स्थिति में स्थित थी करे रहंदासीं, ओतिरो आत्मा जा जेका गुण आहिनि न, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सर्व शक्तियूं, निरअहकारीपन, निर्माणपन, निर्विकारीपन, ये सब असां में ऑटोमेटिकली इमर्ज थींदा वेंदा। सिर्फ़ तव्हां खुद खे ये सदा यादि रखो कि मां आत्मा आहियां, परमात्मा जी संतान आहियां, त जहिड़ी स्मृति ओड़ी स्थिति आपे ई ठही वेंदी। त बाबा चवनि था जीअं अधु कलाक देह जी स्मृति रही त स्थिति छा रही, अल्पकाल जो सुख, अल्पकाल जो दुख। त सदा आत्मिक स्वरूप जी जॾहिं स्मृति रहंदी त सदा का सुख ऐं शांति जी स्थिति ठही वेंदी। केॾो सहज तरीक़ो बाबा असांखे ॿुधाइनि था कि अगरि तव्हांखे पवित्रता, सुख, शांति खपे त सिर्फ़ हिकु कमु करो, सिर्फ़ खुद खे आत्मा समझो, देह न। आत्मा सम्झण सां बाबा बि यादि ईंदा, बाबा यादि ईंदा त बाबा जा गुण शक्तियूं बि असां में ईंदा वेंदा,
त आत्मा में वो इमर्स थींदा वेंदा, ऑटोमेटिकली असां में सभु गुण शक्तियूं ज्ञान इमर्स थींदो वेंदो, है न। सहज पुरुषार्थ, तॾहिं त बाबा चईंदा आहिनि महामंत्र छा आहे, मन मना भव, खुद की आत्मा समझ मूंखे यादि करो। तव्हां हर घंटे में बि इहा अलार्म लॻाए छॾो, कंहिं न कंहिं रीति मूंखे इहे यादि अचे कि मां केरु आहियां, मुंहिंजो केरु आहे। बसि इहा पुरुषार्थ सां त जल्दी बाप समान थी वेंदो। तव्हांखे कोई ज्यादा पुरुषार्थ में ये कर उहो कर वञण जी ज़रूरत ई न, छो जी जहिड़ी स्मृति रहंदी ओड़ी स्थिति ठहींदी। त आत्मिक स्वरूप जी जॾहिं स्मृति रहंदी त सदाकाल जो सुख शांति जी स्थिति ठही वेंदी। अहिड़ी स्मृति रहंदी आहे त अॼु चेक कजो, है न। अॼु बाबा जा 2 पॉइंट देह सां न्यारो थियण जो ई आयो आहे, है न। त चेक कजो केतिरो असांखे शरीर खे चीजनि खे ॾिसी करे ॿिया माण्हू यादि ईंदा आहिनि या अञा सभु कुझु असां बाबा जे नाम करे छॾियो आहे। अॼु बाबा जे नाम सभु कुझु करणो। देह जो संबंधी पदार्थ, कोई बि तव्हांजो संबंधी बि नज़र अचे न तव्हांखे घर में कोई बि, त भले ई ॿाहिरां खां असां चऊं इहे मुंहिंजो पति आहे, पत्नी आहे, ॿार आहिनि, माउ पीउ आहिनि, सास ससुर आहे, ॾेराणी वेराणी आहे, लेकिन अंदर छा यादि रहे, ये आत्मा है, ये बाबा जो ॿार आहे, है न। ये बाबा जो ॿार आहे, बसि बाबा जो नाम करे छॾियो न, तॾहिं असांजी आत्मिक स्थिति रहंदी, तॾहिं असां में सर्व गुणो शक्तियूं इजीली अची वेंदी। तव्हांजो ऑक्यूपेशन आहे ही पतित पावनी, हिन स्मृति सां सहज माया जी ठही वेंदा। हाणे बाबा माया जी ठहिण जी युक्ति ॿुधाइनि था। माया जी ठहिण जी युक्ति छा आहे, यादि रखो मां पतित पावनी आहियां। त कंहिं बि रूप में माया ईंदी त असां घबराईंदासीं न, असां सोचदासीं कि मां त आहियां ई पतित पावनी, त मूंखे हिन माया जे हिन रूप सां डिॼणो न आहे, इनखे बाबा जी शक्ति सां ख़तम करणो है न। पतित पावनी मतलब पावन ठाहिण, मतलब कि कोई भी कंहिं भी कारण अगर कोई देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव कंहिं भी कारण सां अगर बाबा खे भुलजंदा आहियूं न, त उहो समझो माया जो रूप आहे, है न। त हुनखे असांखे ख़तम करणो आहे। तव्हां सभु सदा सागर जे संबंध में रहण वारी ज्ञान नदियूं आहियो न, जंहिंमें अनेक आत्मायूं ज्ञान स्नान करे पावन ठहींदियूं आहिनि। त पावन ठाहिण जी सेवा में सदा तत्पर रहंदा आहियो। कोई भी अगर असांजे साम्हूं जिद करे, है न, सम्झो कोई तव्हांजे साम्हूं जिद करे थो त तव्हां छा कंदव, तव्हां यादि रखो मां पतित पावनी आहियां, है न। मां पतित पावनी मतलब जिद करण भी पतित पनो ठहियो न, मतलब ये भी हिकु तरीक़े सां नंढो विकार ई आहे न, कमज़ोरी आहे न, ख़राबी आहे न। अगर तव्हांजे साम्हूं कोई जिद करे त तव्हां छा कंदव, वरी जिद तो करे, मञे नथो उन ॾींहुं सम्झाइण में जिद न कर। अगर ज्यादा ही एक्सेस में करे, अज्ञान काल में माण्हू छा कंदा, उनखे पोइ थोरो डांटदा, ईअं कंदा, परेशान थी वेंदा, थोरो डराईंदा, मारदा। लेकिन हाणे असां बाबा जा ॿार आहियूं, असांजे साम्हूं कोई जिद करे त असां परेशान थींदासीं, असां दुखी थींदासीं, असां बाबा खे चईंदासीं बाबा इहो ॿार ॾाढो जिद थो करे, छा करां मां। बाबा चईंदो त आहे पतित पावनी, त हुनखे जिद पने सां मुक्त करो न, कि अञा ताईं बाबा 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 चिल्लाईंदासीं। असां में एतिरी शक्ति आई आहे, तव्हांजो ॿार अगरि तव्हांजे साम्हूं जिद करे त तव्हां में एतिरी शक्ति आई आहे कि हुनजी जिद खे असां कंट्रोल करे सघूं। जीअं बाबा चईंदा आहिनि न कि जॾहिं
असां आत्मा में शक्ति अची वेंदी आहे न, त कोई बि विकारी अगरि आत्मा असांजे साम्हूं बि ईंदी त ओतिरो समय हुनजो विकारीपन मर्ज थी वेंदो आहे। जीअं देवियुनि जे अॻियां कोई बि विकारी अगरि मंदिर में हली वञे त देवियुनि जे मथां कॾहिं बि कंहिंजी बुरी दृष्टि न वेंदी वेंदी आहे। कलयुगी दुनिया आहे लेकिन त बि न वेंदी आहे। त हू त पत्थर जी मूर्ति में एतिरी चैतनता आहे त सतत चैतन्य में परमात्मा खे यादि करण वारी शिव जी शक्तियूं आहियूं। त असांजे साम्हूं कोई जिद करे सघंदो आहे? है न? त जिद करे न, अगरि कोई बि तव्हांजे साम्हूं जिद करे, क्रोध करे, कुझु बि करे, त असांखे चिल्लाइणो न आहे, बाबा ये ॾिसो तव्हांजा ॿार। अगरि तव्हां नथा करे सघो त बाबा खे यादि करणो ई आहे, लेकिन पहिरियों ट्राई करो। मां आत्मा परमात्मा जी संतान पतित पावनी आहियां। हिन आत्मा जो जिद जो संस्कार ख़तम थी वञे। न उनखे डांटणो आहे, न मारणो आहे, न उनखे कुझु चइणो आहे। बसि संकल्प करो हिन जो जिद जो संस्कार ख़तम थी वञे। त हा, धीरे धीरे थींदो। श्री बाबा चईंदा आहिनि अंत समय उहो शक्ति स्वरूप असांजो ईंदो। त असां जेतिरो जेतिरो संकल्प कंदासीं न, ओतिरो ओतिरो हुनजो जिद जो संस्कार ख़तम थींदो। तो सदा याद रखो कि मां पतित पावनी आहियां। हर बुरे स्वभाव संस्कार के खत्म करण वारी आत्मा आहियां। कोई असां सां उल्टो व्यवहार रीति हले थो, कोई असांजे लाइ उल्टी सुल्टी ॻाल्हियूं फैलाए थो, कोई असांजी निंदा करे थो, कोई ग्लानी करे थो, त असांखे छा, असां केरु आहियूं? पतित पावनी। त कोई ग्लानी करे थो मतिलबु हुन में ग्लानी करण जो संस्कार आहे, त असांखे हुनखे ख़तम करणो आहे। बाबा खे यादि करे हुन आत्मा खे प्यार सां दृष्टि ॾियो। हिन आत्मा जो बि संस्कार ख़तम थो थींदो वञे, हिन आत्मा जो क्रोध ख़तम थींदो थो वञे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि ईशू जी ॾिसो, अगरि कोई माण्हू असांजे साम्हूं क्रोध कंदो, असांखे उल्टो सुल्टो चईंदो, त इहे बि माया जो रूप आहे न, जो असांखे हिलाइण आयो आहे। है न? हाणे अञा तव्हांजी, तव्हां ख़ुदि ई चेक करो। हाणे अगरि कोई तव्हांजी ग्लानी करे त तव्हांजी आत्मिक स्थिति छा आहे? हुन समय कोई तव्हांजी ग्लानी करे थो, इहे त अहिड़ा आहिनि, अहिड़ा आहिनि, अहिड़ा आहिनि, उन समय तव्हांजी स्थिति छा आहे? अगरि तव्हां हुन समय तव्हांजी मन जी स्थिति हिकदमि शांत आहे, तव्हां हुन आत्मा जे लाइ बि बुरो नथा सोचो ऐं पंहिंजे शांति स्थिति में आहियो, मतिलबु तव्हां माया जीत थी आहियो। लेकिन अगरि असांखे कोई डिस्टर्ब करे थो, असांजी मन जी स्थिति हलचल में अर्थात असां बाबा खे भुलिजूं था। असां क्रोध जे वश थी करे अगरि असां हुनखे 2-3 शब्द ॿुधाए ॾिना, शक्ति रूप ॾेखारिणो आहे, मतिलबु इहे न माण्हू असांखे चीट करनि, असांखे थोरो उनखे शक्ति रूप ॾेखारिणो आहे ताकी उहो माण्हू असां ते उल्टो सुल्टो वार न करे, ईअं भोलो बि न ठहिणो आहे। लेकिन मन जी स्थिति में मन बाबा सां लॻो रहियो, हुन आत्मा जे लाइ मन में बुरी भावना, बुरो विचार, बुरी ॻाल्हि न अचणी खपे। न ॿियो ई हुन ते रहम भाव, क्षमा भाव, दया भाव स्थिति धारण करणी आहे। ही हिकदमि चुप बि न वेहणो आहे, न त माण्हू असांजा घर जा कपिड़ा उहे सभु खणी वञनि असांखे। लेकिन शक्ति रूप बि ॾेखारिणो आहे, लेकिन हुनजे लाइ सुठो बि सोचणो आहे ऐं बाबा जी यादि बि रहणी आहे। त असांखे बाबा चवंदा, तॾहिं असां माया जीत कहलाईंदासीं। त माया जीत अर्थात माया जीत कॾहिं ठहींदासीं? जॾहिं असां सदा यादि रखंदासीं कि मां पतित पावनी आहियां। त बाबा चवनि था, तव्हां सभु सागर जे संबंध रखण वारियूं ज्ञान नदियूं आहियो, जंहिंमें अनेक आत्मायूं ज्ञान सनानु करे पावन ठहींदा आहिनि। कोई बि आत्मा तव्हांजे साम्हूं अचे थी न बुरे स्वभाव संस्कार वारी, त मतिलबु उहा असां खां
शक्ति वठण आई आहे, गुण वठण आई आहे, उहो बि पंहिंजी उन विकार बुराई सां मुक्ति चाहींदी आहे। कहिड़ी अगरि ये स्थिति असांजी सदा रहे त असां चैतन्य में त शक्ति स्वरूप देवियूं हाणे ई असां ठही वञूं। जीअं देवियुनि में नदियुनि में वेंदा आहिनि न माण्हू, कीचड़ में बि सनानु कंदा आहिनि, इहा बीमारी दूर थी वञे। है न, कीचड़ में बि माण्हू किथे चईंदा आहिनि न हिन में सनानु करो त हिते सूर लही वेंदो। त असां वटि त चैतन्य में बाबा जा गुण, बाबा जी शक्तियूं, बाबा आहे। कम से कम असां कुझु बि न करे सघंदा आहियूं, उन समय बाबा खे यादि करे उन आत्मा खे दृष्टि त ॾियो, त बि उहो सागर में सनानु करे वठंदी। बाबा हुनखे पाण ई सनानु कराए छॾंदो, हुनजी बुराई कमज़ोरियुनि खे दूर करे छॾंदो। केॾो गहरो रहस्य आहे, है न। ॻाल्हि खे अगरि असां सम्झूं कि असां बाबा खे यादि करे हुन आत्मा खे ॾिसंदासीं न, त हुन आत्मा में जो क्रोध जो विकार जो भूत आहे न, जिद करण जो जेको संस्कार आहे न, उहो साफ़ थी वेंदो। पाणी में डुबकी लॻाइण सां न, गंगा जे पाणी में डुबकी लॻाइण सां न, असां जॾहिं बाबा जी यादि हुन आत्मा खे ॾिसंदासीं त बाबा जी यादि जी शक्ति सां उहा आत्मा निहाल थी वेंदी। जीअं त हुनजो विकार धुलिजी वेंदो, साफ़ थी वेंदो। त हिन रीति असांखे सभिनि खे पावन ठाहिणो आहे। त बाबा हाणे असांखे चवनि था कि तव्हांखे छा ठाहिणो आहे? पतित पावनी। नदियुनि जो महत्व तॾहिं हूंदो आहे जॾहिं हुनजो सागर सां संबंध हुजे। नदियुनि जो महत्व कॾहिं हूंदो आहे? जॾहिं हुनजो सागर सां संबंध हुजे। अगरि सागर सां संबंध आहे त नदियूं बि नालो ठही वेंदियूं, कचिरो जमा थी वेंदो आहे न हुन में। त असांखे आहे न ईअं न सोचणो आहे कि हा भई मां ॾाढी वॾी थी वई आहियां, मां ॾाढी होशियार आहे। कई माण्हू न शादी थी वेंदी आहे, मां ठही वेंदा आहिनि न, अञा एतिरी उमिरि आहे न, एतिरो अनुभव आहे न, बसि शादी थी वई त जीअं ससु बि सोचदी हा नूंहं आई आहे, नूंहं आई आहे त जीअं ठहियल ठहियल थोरी आई आहे, अञा नूंहं आई आहे, सिखी थोरी आहे न, अञा ताईं त कुंवारी हुई, घर में त धीअ जे मथां जेतिरी ज़िम्मेवारी आहे, नूंहं जे मथां जेतिरी ज़िम्मेवारी, फ़र्क़ु आहे न। नूंहं खे माण्हू कंहिं दृष्टि सां ॾिसंदा, धीअ खे कंहिं दृष्टि सां ॾिसंदा। त नूंहं शादी करे आई त नूंहं ई थोरी थी वेंदी आहे, अञा उहा सिखंदी न, अञा उहा सिखंदी। लेकिन नूंहं सिखण में त ना करे छॾंदी आहे, लेकिन बाक़ी वॾेपन में बाक़ी उन्हनि खे सभु कुझु खपे कि भई मां नूंहं आहियां त मूंखे हीअ खपे, हीअ खपे, लेकिन सिखण लाइ ज़ीरो न। ससु चईंदी तूं नूंहं आहे त हीअं कर, सुबुह जल्दी उठ, जल्दी सनानु कर, सभिनि खे हीअ ॾे, हुन में ज़ीरो। बाक़ी ॿियो फैसिलिटी सभु खपनि। अॼुकल्ह दुनिया में माण्हू ईअं ई आहिनि, चाहे ॿार आहिनि, चाहे नूंहर आहिनि, चाहे पत्नी आहे, चाहे पति आहे, चाहे ससु आहे, कंहिंखे बि न आहे। अॼु ससु चईंदी मां ससु आहियां त मूंखे हीअं ॾियो, हीअं करो, हीअं करो, मुंहिंजी इज़त करो। लेकिन सस जी ॿियो रिस्पॉन्सिबिलिटी छा थींदी आहे? उहा बि त करणी खपे न। त बाबा अॼु असांखे इहे चवनि था, हीअं न असां बसि बाबा खे पहचाने छॾियो, ज्ञान सम्झ में अची वियो त असां वॾा थी वियासीं। असांखे ज्ञान जो पूरो अनुभव करणो आहे, पंहिंजे में शक्ति भरणी आहे, तॾहिं त असां वॾा थींदासीं न। ऐं ॾिसो बाबा सां अंत ताईं असांखे बाबा सां संबंध जोड़े करे खुद खे स्टूडेंट ई सम्झो। थोरो सो बि माण्हू ज्ञान ॿुधाइण लॻी वेंदा आहिनि या थोरो ई सुठो योग लॻी वेंदो आहे न त खुद खे वॾो सम्झंदा आहिनि। पोइ ॿियनि खे ज्ञान ॿुधाईंदे हुए, ॿियनि सां संबंध संपर्क रखंदे हुए बाबा खे भुलिजी वेंदा आहिनि। पोइ उन्हनि जो सॼो कचिरो उन्हनि जे मथां अची वेंदो आहे। भई तव्हां कंहिंखे बि ज्ञान ॾींदव, कंहिंखे बि योग सेखारींदव त मतिलबु तव्हां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि हुनजी बुराइयूं, हुनजी कमी कमज़ोरियुनि खे असां ख़तमु करूं, ईअं न हुनजी असांजे अंदरि अची वञे। छो कि असां हुन समय पंहिंजी खे आत्मा सम्झी करे हुन आत्मा खे ॾिसंदा आहियूं, हुन में शक्ति भरंदा आहियूं।
अगरि हुन में अवगुण ज्यादा आहिनि त उहो असांजे मथां हावी थी वेंदो आहे। अगरि असां बाबा सां सागर सां कनेक्टेड न थींदासीं त हुनजी बुराइयूं असांजे अंदरि हावी बि थी सघंदियूं आहिनि आत्मा जे मथां। त इहो ध्यानु रखिणो आहे न। ईअं ई कोई असां कंहिंखे बि ज्ञान ॾींदासीं न या कंहिंखे योग, त कॾहिं कॾहिं उल्टो बि थी वेंदो आहे। त तॾहिं बाबा चईंदा आहिनि कि ॿियनि खे बचाईंदे बचाईंदे ख़ुदि ई किरी पियो, छो जो हुन सागर सां कनेक्शन न रखियईं। असां त ज्ञान नदियूं आहियूं, है न, लेकिन असांखे अंत ताईं बाबा खे यादि करे ई कंहिंखे दृष्टि ॾियो, बाबा खे यादि करे ई कंहिंसां संबंध संपर्क में अचो, ताकि कंहिंजी बि बुराई, कंहिंजी बि कमी कमज़ोरी, कंहिंजो बि दुख असांजे मथां प्रभाव न विझे। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, किथे दुख जो माहौल हूंदो आहे त वैसे त असां ठीकु आहियूं, लेकिन असां अगरि दुख जे माहौल में वञूं था ऐं बाबा सां गॾु नथा वञूं, वैसे त सदा ई बाबा सां रहणो आहे, सागर सां कनेक्शन थी करे असां हुन दुख जे माहौल में नथा वञूं त उन्हनि जो दुख असांजे मथां हावी बि थी सघंदो आहे। अगरि असां में एतिरी शक्ति न आई आहे त हिन सां तव्हां परखी बि सघंदा आहियो, मतिलबु मूं में अञा एतिरी शक्ति जी कमी आहे। छो जी अंत समय त अति हाहाकार थींदो, अति दुख हूंदो, अति अपवित्रता हूंदी। त हुन समय जे आत्मा में जेतिरी शक्ति हूंदी उन अनुसार ई उहा आत्मा खुदि बि सेफ रहंदी ऐं ॿियनि खे बि सेफ करे सघंदी। त हाणे खां ई चेक करो मुंहिंजी स्थिति केसि ताईं पहुची आहे। अञा कोई क्रोध करे थो, कोई रोए थो, विकारी दृश्य, विकारी ॻाल्हियूं, ये सभु ॾिसंदे हुए ॿुधंदे हुए मुंहिंजी आत्मा जे मथां छा प्रभाव थो पए। कोई ग़लति कमु करे थो त माण्हुनि खे गुस्सो ईंदो आहे न, माण्हुनि खे सुठो न लॻंदो आहे। त हुन समय मुंहिंजी स्थिति हिकु रस आहे, छो जी अंत में त इहे सभु सभिनि जी कर्मनि जी जेकी बि आहे उहो सभु साम्हूं निकिरंदी। हुन समय त सभु ईअं थींदा, ईअं थींदा। पहिरियों ॾिसो के असांजे कंहिं संबंधी खे कोई दुख थिए थो, हुन समय मुंहिंजी स्थिति छा आहे। अॼु कंहिंजी माउ ई बीमार आहे, वीचारी हॉस्पिटल में पई आहे, सीरियस आहे, हुन समय माण्हुनि जी छा स्थिति हूंदी आहे। लेकिन असां ज्ञानी तू आत्मा आहिनि खे त पतो आहे न, उहो भले ई असांजे हिन जन्म में देह खे ॾियण वारी मां आहे, लेकिन उहा आत्मा भुगते थी, हुन बि कोई कर्म कया हुनई, हुन समय यादि ईंदो आहे इहो। ये चेक करो, तॾहिं त असांजी स्थिति अॻियां वधंदी न। भई हीअं त माण्हू चए अरे मुंहिंजी माउ वीचारी एॾी बीमार, एॾी तड़पे पई, लेकिन असांखे त पतो आहे उहा आत्मा कर्म भोग चुकतो थी करे, पंहिंजो हिसाब किताब चुकतो थी करे, ऐं चुकतो करे बची वई आत्मा जो शरीर ठीकु रहियो, आत्मा खे ॿियो बि हिन शरीर में कर्म करणो हूंदो, त जीअं हुनखे नयो माण्हू चईंदा न हिनखे नयो जन्म मिलियो। नयो जन्म मतिलबु हुनजा पाप कटिजी करे हुन बीमारी सां हाणे हुनखे आत्मा जी साफ़ थी वई आहे, लेकिन हुन खां पोइ वापसि अगरि बुरा कर्म करणु लॻी वेंदी त वापसि ओड़ी जी ओड़ी। माण्हू कॾहिं कॾहिं थींदा न हेॾो बीमार थी करे उथिया आहियो त बि अञा ताईं वरी खां उहे ई उल्टा सुल्टा कम करो था। त मतिलबु कंहिंजी दुआयुनि सां माण्हुनि जी बीमारी दूर थी बि वेंदी आहे, उहो कर्म भोग जल्दी चिकतो थी बि वेंदो आहे ऐं हुन शरीर में उहो वापसि खां पंहिंजो ॿियो पाठ वॼाईंदो आहे। लेकिन अगरि आत्मा जा संस्कार बदिलनि न त ओड़ो जो ओड़ो ई। त बाबा अॼु असांखे चवनि था कि सदा मुंहिंजो सागर सां संबंध रखी करे ई कर्म क्षेत्र में अचो, न त असां छा ठही वेंदासीं, नालो ठही वेंदासीं। असां में बि वरी खां उहे ई बुराई स्वभाव संस्कार थी वेंदा। त तव्हां चैतन्य ज्ञान नदियुनि जो ई गायन आहे न, पतित पावनी हिन सेवा में सदा बिज़ी रहो। माया जो वार थियण अर्थात ख़ाली थियण। अगरि असांजे मथां माया जो वार थिए थो मतिलबु असां गुणनि शक्तियुनि में ख़ाली थी वियासीं, ऐं अगरि असां ख़ाली रहंदासीं
अगरि असां पंहिंजी ड्यूटी खे ध्यान में न रखंदासीं कि मां पतित पावनी आहियां, मूंखे हिननि जी बुराइनि खे ख़तमु करण लाइ बाबा खे यादि करे हिननि खे शक्ति ॾियणी आहे, अगरि मां पंहिंजो इहे कमु न कंदमि, ख़ाली रहंदमि त माया जो वार थी वेंदो, बिज़ी रहंदमि त माया जे वार सां बची वेंदमि। बिज़ी कीअं रहणो आहे? बाबा खे यादि करणो, हिन में बिज़ी रहो त कंहिंजो बि स्वभाव संस्कार विकार बुराई असांजे मथां हावी न थींदो। त सदा बिज़ी रहंदा आहियो, बाबा चवंदा आहिनि सदा बिज़ी रहंदा आहियो या फ्री रहंदा आहियो। त सदा बिज़ी रहंदा आहियो या ॾाढे समय जे साथी जे मथां रहम ईंदो आहे त हुनखे बि चांस ॾींदा आहियो। हा, त बाबा चवनि था कि सदा बिज़ी रहंदा आहियो या माया खे बि चांस ॾींदा आहियो कि कोई ॻाल्हि कोन्हे, वीचारी आहे, वीचारो आहे, ॾाढो दुखी आहे, हुनजी ॻाल्हियुनि में त न फसी वेंदा आहियो। जंहिंजो जो दुखी आहे त हुनजे दुख खे दूर करो, हुनजे दुख में असां छो दुखी थियूं, है न। दुख त सभिनि खे ई आहे, कंहिंखे शरीर जो दुख आहे, संबंधनि जो दुख आहे, धन संपत्ति जे कारण दुख आहे, चीजनि जे कारण दुख आहे, प्रकृति जे कारण दुख आहे, त असां बि छा हुननि सां गॾु दुखी थी करे रहूं। त बाबा चवनि था पंहिंजो ऑक्यूपेशन ई आहे पतित पावनी, त जंहिंजो ऑक्यूपेशन जो आहे उहो भुलिजणो थोरी खपे। हाणे डॉक्टर अगरि भुलिजी वेंदो, कोई पेशेंट चिल्लाईंदो रोईंदो ऐं डॉक्टर भुलिजी वेंदो मां डॉक्टर आहे, उहो हुनजी दुखी में ई दुखी थी वञे त इलाज करे सघंदो छा? त हीअं ई यादि रखिणो आहे, पंहिंजे ऑक्यूपेशन खे न भुलिजणो आहे न छॾिणो आहे, तॾहिं माया जी ठही सघंदा। सदा माया जी थी बाप जे दिल तख्त नशीन ठहींदा। हार खाइण अर्थात तख्त खां हेठि अचणु। अगरि कोई हार खाईंदो आहे त तख्त थोरो ई मिलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि न, हार खाइण वारा बि अंत में उन्हनि खे थोरी बहुत राजाई मिली वेंदी आहे। जीअं अॼुकल्ह बि कई माण्हू न पहिरों एॾा नामी ग्रामी न हुया, लेकिन हाणे उहो ई जेका माण्हू पहिरों कूड़ा हुया न, हाणे दुनिया में इहे ई हले थो न, कूड़नि माण्हुनि जो नाम थिए थो त माण्हू चवंदा आहिनि अरे इहे त एॾो कूड़ो आहे, अहिड़े बुरे स्वभाव संस्कार वारनि जो बि एॾो नाम थो थिए ऐं असां सुठनि जो नाम न आहे। त त्रेता जे अंत में बि हाणे जो आत्मायूं माया सां हार खाईंदियूं आहिनि न, हाणे जो आत्मायूं बाबा खे यादि न कंदियूं आहिनि, या चलो कंहिं न कंहिं रीति या बाबा जी यज्ञ में उन्हनि कंहिं रीति सेवा कई आहे, लेकिन धारणा मुहूर्त न आहे, अहिड़ी आत्माउनि खे बि अंत में थोरी बहुत राजाई मिली वेंदी न, जेका दुनिया में हाणे कलयुग में बि ईअं हले थो न अंत समय। त बाबा असांखे चवनि था माया जी थी बाप जे दिल तक नशीन ठहींदा, हार खाइण वारे तख्त ते न वेहींदा। अगरि हार खाधी आहे त तख्त थोरो मिली वेंदो, उहो बि त्रेता जे अंत में, हुन समय छा सुख हूंदो। त हिते बि माया सां हार खाइण अर्थात तख्त खां हेठि अचणु। त चेक करो न, इहे गंढ ॿधी छॾो। अगरि तव्हांखे हिन कलयुगी दुनिया में सेफ रहणो आहे न, त बाबा जे सिवाय, बाबा जे बिना कंहिंसां बि न ॻाल्हाइजो। मतलब बाबा जी यादि हुजणी खपे, हीअं न असां कंहिंसां ॻाल्हायूं न, संबंध में न अचूं। बाबा जी यादि मतलब सेफ्टी जो साधन। जीअं बारिश पईंदी, अगरि छातो न खणी वञो या रेनकोट न पायो, खुदि खे सुठी रीति प्रोटेक्ट न करो त गीला थी वेंदा, है न। ईअं ई हिन समय हिन दुनिया में, चाहे तव्हांजे घर में ई छो न आहे, जेको बि अज्ञानी माण्हू आहे चाहे ज्ञानी बि, असांजो पेपर कंहिंसां बि अची सघंदो आहे। बसि टोटल करणो, माया कहिड़े बि रूप में अची सघंदी आहे। अॼु तव्हांजो पुट ई तव्हांखे कुझु ईअं चईंदो कुझु, ऐं तव्हांखे गुस्सो ॾियाराईंदो, है न। तव्हांजा पुट धीअ पति माउ पीउ जो बि आहिनि तव्हां सां गॾु, उहो ई तव्हांखे कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि चईंदा जंहिंसां तव्हांखे
जीअं त साधारण मनुष्य खे गुस्सो अचे त असां ज्ञानी तू आत्मा आहिनि जो पेपर त थींदो न। असां चऊं असां क्रोध मुक्त आत्मा आहियूं त माया तव्हां त काॾे वञो नथा, घर में ई वेठा आहियो। त घर में ई तव्हांजे ॿार कुझु न कुझु अहिड़ो कमु कंदा या तव्हांखे कुझु अहिड़ो चईंदा जंहिंसां क्रोध अचण जा चांसिस आहिनि। लेकिन अगरि असां क्रोध मुक्त आत्मा आहियूं, क्रोध जीत आत्मा आहियूं त असांखे क्रोध ईंदो ई न, त असां जीत पाए वठंदासीं। अगरि यादि रहंदो मां बाबा सां गॾु आहियां, बाबा जी ॿार आहियां, अॼु बाबा चई न मूंखे यादि कंदव त आपे ई यादि रखंदव मां बाबा जी या बाबा सां गॾु आहियां त आपे ई अवगुण ख़तम थी वेंदा, ईंदा ई न। त माया ॿिए के रूप में थोरी ईंदी, तव्हांजे ई घर में जेका माण्हू आहिनि न उन्हनि जे रूप में माया अर्थात अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं जंहिंजे कारण तव्हांखे विकार जी आत्मा में उत्पत्ति थिए। लेकिन असांजी आत्मा अगरि सर्व विकार बुराई कमी कमज़ोरियुनि सां मुक्त हूंदी त कोई कुझु बि करे, ॿार कुझु बि करे, असांखे क्रोध ईंदो ई न। ॿार जिद करे रोए कुझु बि करे, लेकिन असां त उनखे उन रीति ई पालंदासीं जीअं बाबा था चवनि, प्यार सां, शांती सां, शुभ भावना शुभकामना सां। हाणे असांखे इहे अस्त्र शस्त्र यूज़ करणा आहिनि, शांति, प्रेम, शुभ भावना शुभकामना, दया, क्षमा, है न। इहे हुननि खे भुलिजी वञो। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, इन्हनि सभिनि खे भुलिजी वञो। हाणे असांखे इन बाबा जे अस्त्र शस्त्रनि खे यूज़ करणो आहे। हा, हाणे देवियुनि जे हथ में अस्त्र शस्त्र ॾींदा न, त इहे ई अस्त्र शस्त्र यूज़ करो। त बाबा चवनि था पंहिंजो ऑक्यूपेशन सदा यादि रखो, मां केरु आहियां, पतित पावनी। पतित पावनी ॿियनि खे पावन ठाहिण वारी, अर्थात ॿियनि जे विकार बुराई कमी कमज़ोरियुनि खे ख़तम करण जी ड्यूटी मिली आहे। सॼो ॾींहुं तव्हांखे छा करिणो आहे? घर जी सफ़ाई, रोटी ठाहिण, ॿारनि जा इहे कपिड़ा, झाड़ू पोछो, मायुनि खे, इहे सभु करिणो आहे। इहे सभु त असां हथनि पेरनि सां कंदासीं, लेकिन असांजी आत्मा खे बाबा कहिड़ो कमु था ॾियनि। इन्हनि सभिनि कमु करण में दिमाग़ थोरी लॻाइणो पवंदो, रोज़ जो रोज़ उहो ई कमु, त दिमाग़ जो त फ्री आहे, है न। दिमाग़ सां बाबा खे यादि करे सभिनि जी बुराई कमी कमज़ोरियुनि खे ख़तम करो। इहा ड्यूटी आहे मेन, इहा साफ़ सफ़ाई करणी आहे। हाणे बाबा टीचर्स सां ॻाल्हाइनि था। टीचर्स जो ऑक्यूपेशन आहे सदा संतुष्टता जी खान रहण ऐं सर्व खे संतुष्ट ठाहिण। टीचर्स त आहिनि ई सदा संतुष्ट। टीचर मतिलब जो ॿियनि खे सेखारण वारो हुजे, ज़रूरी न आहे सेंटर ते रहण वारी दीदियूं ई टीचर्स आहिनि। अगरि तव्हां बि कंहिंखे सेखारींदा आहियो, कंहिंखे ज्ञान ॾींदा आहियो, तव्हां बि कोई मनसा वाचा कर्मणा ॿियनि खे शिक्षायूं ॾींदा आहियो, त तव्हां बि टीचर आहियो। टीचर अर्थात सर्व खे संतुष्ट ठाहिण जी सेवा ते उपस्थित, है न। त अॼु चेक कजो मां केतिरो, पहिरियों त स्व सां संतुष्ट आहियो था तव्हांजे जीवन में, तव्हां सभु प्रकार जी संतुष्ट आहे। अगरि असांखे सभु प्रकार जी संतुष्ट आहे तॾहिं असां ॿियनि खे संतुष्ट करे सघंदासीं, है न। त चेक करो असांखे सर्व प्रकार जी संतुष्ट आहे। त जेतिरो स्वयं संपन्न हूंदा ओतिरो ॿियनि खे बि ठाहे सघंदा। टीचर्स जी विशेषता ई आहे हर ॻाल्हि में संतुष्ट। संतुष्ट बि तॾहिं रही सघंदा जॾहिं सदा बाप जे गुण ऐं कर्तव्य में समान रहंदा। अगरि तव्हांखे पंहिंजे जीवन में ज़रा बि असंतुष्ट आहे त चेक करो मुंहिंजे जीवन में असंतुष्टता छो आहे। देह, देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, धन, संपत्ति, किन जे कारण बि असंतुष्टता हुजे न त उहो बाबा खे ॾेई छॾिजो।
सभिनि खां जास्ती इहे संतुष्ट रहो कि जेके पूरी दुनिया ढूंढे थी हेॾे होॾे उहो मूंखे मिली वियो। जेके पूरी दुनिया ढूंढे थी उहो मूंखे मिली, है न। त इहे अगरि असांखे बुद्धि में रहंदो त ॿियो कुझु खपे? भॻवान जे अलावा ॿियो कुझु खपे? न, देहधारी त हूंदा ई विनाशी आहिनि। उन्हनि जी अगरि तव्हां चईंदव मूंखे इहो खपे इहो खपे, मूंखे हिननि जो प्यार खपे, मूंखे इज़त खपे, मूंखे मान खपे, हुन खां जास्ती इज़त असांखे बाबा ॾियनि था न। बाबा ॾिसो कलयुग के अंत में चवनि था सर्व संबंध मूंसां निभायो, सर्व संबंधनि जो सुख ॾे थो बाबा। एॾो इज़त मान एॾो प्यार सां ॻाल्हाए थो। माण्हुनि खे न अॼु इच्छा रहंदी आहे दुनिया में कि कोई मूंसां प्यार सां ॻाल्हाए, कोई मूंखे प्यार ॾे। दुनिया में माण्हू न प्यार इज़त जा बुखा आहिनि। जीअं त कंहिंखे कोई पेरे न पए न त बसि मूंखे पेरे न पई, सभिनि खे पई, अरे मूंखे पेरे न पई, इज़त ई न ॾिनई। ऐं बाबा त चईंदा आहिनि ख़ासि माताउनि जा, त बाबा चईंदा आहिनि मां माताउनि जा पेर बि दॿाईंदो। भॻवानु तव्हांजा पेरे थो पए त ॿियो केरु तव्हांखे खपे। त बाबा ॾिसो अगरि तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे वीचार कंदव न त तव्हां पंहिंजे जीवन में संतुष्ट रहंदव। तव्हांखे कुझु बि कंहिंसां बि कोई आश रखण जी, कुझु बि प्राप्त करण जी इच्छा ई न रहंदी। तव्हांजो पेट हमेशह भरियल रहंदो, मतिलबु आत्मा रूपी पेट, शरीर खे त ॾियणो ई आहे न। त बाबा चवनि था हिन रीति न चेक करो ऐं जीवन में असांखे सदा संतुष्ट रहण जी पूरी पूरी कोशिश करो। हिकु संतुष्टता सां ई तव्हां ॿियनि खे बि संतुष्ट करे सघंदा आहियो। सदा इहे चेक करो कि जो बाप जा गुण आहिनि उहे मुंहिंजा आहिनि, जो बाप जा कर्तव्य आहिनि उहे मुंहिंजा आहिनि न। केॾो कमु करणो आहे न। अगरि असां हिन में जीअं IIT डॉक्टरी वारो पढ़ाई करण वारो जेको स्टूडेंट हूंदो आहे न सिंसियर, हुनखे त लॻंदो आहे अरे मूंखे केॾो कोर्स करणो आहे, इहो सो इहो करणो आहे, इहो हुननि जे दिमाग़ में पढ़ाई रहंदी आहे। असांजी पढ़ाई केॾी डीप आहे ऐं वेहण जी न आहे, कर्म क्षेत्र में ख़ुदि खे चेक करण जी। हिकु पॉइंट खणी वठो अॼु। हिकु त बाबा चई पतित पावनी ऐं संतुष्ट आहे। इहे संतुष्ट जा बि तव्हां खणंदव न, घणनि ॾींहंनि जो चैप्टर आहे इहो। तव्हां अगरि हिकु हफ़्तो महीनो हिन ते रिसर्च करो खुदि ते कि अॼु सॼो ॾींहुं मूंखे कंहिंमें असंतुष्टता रही, कल्ह उहो ई वापसि खां चेकिंग शुरू। डेट फिक्स करो कि हिकु ॾींहं में इहे चैप्टर पूरो कंदव, 2 ॾींहंनि में, हफ़्तनि में, महीनो, साल। पहिरियों हुयो साल साल, हाणे एॾो न लॻाइजो। हाणे छोजी मदद बि ज्यादा मिले थी। हाणे तव्हां हिकु ॾींहं में डीप चेकिंग करो ख़ुदि जी। असांजी पढ़ाई हलंदे फिरदे आहे, वेहण जी पढ़ाई न आहे, है न। पतित पावनी जो चैप्टर करो। मां केतिरी पतित पावनी ठही आहियां। त इहे ॾिसो केॾी वॾी चेकिंग आहे। त चेक करो कि बाप जा सर्व गुण मूं में आहिनि। श्री बाबा चवनि था अगरि बाप जा गुण कर्तव्यनि में समान हूंदव त संतुष्ट रही सघंदा। बाबा जा गुण आहिनि, बाबा जे कर्तव्यनि जीअं मुंहिंजा कर्तव्य आहिनि। बाबा जा गुण शांति, प्रेम, आनंद, ज्ञान। अगरि मां शांति जो गुण धारण करा त अगरि शांत रहणो आहे त संतुष्टता जो गुण अची वेंदो। असंतुष्टता में अशांति हूंदी आहे। अगरि असां कंहिंसां असंतुष्ट रहंदा आहियूं न त मन में अशांति हूंदी आहे। ईअं थी करे, ईअं थी करे, चलो जो बि करे थी, चलो मूंखे शांत रहणो आहे, हिन करे मूंखे हिन सां संतुष्ट रहणो ई आहे। जो बि करे थी न सुठो, चलो मूंखे त बाप समान शांत रहणो आहे। हीअ न ग़लति करे त शांत रहो, ग़लति करे त बाबा खे ॾेई छॾो, बाबा तव्हांजो ॿारु हीअं हीअं करे थो। ऐं तव्हां बाबा खे यादि करे ॾिसो न, आत्मा में ज़रूर फ़र्क़ु नज़र ईंदो आहे अगरि तव्हांखे निश्चय आहे त। ईअं छॾणो बि न आहे, लेकिन असांखे बाबा जी बि श्रीमत पालन करणी आहे
निमित ठही करे सभिनि जो ध्यानु बि रखिणो आहे, है न। त बाप जा गुण ऐं बाप जे कर्तव्य खे जॾहिं असां जीवन में लाहींदासीं त आपे ई संतुष्ट थी वेंदासीं। ईअं चेक करे हलण वारा सदा संतुष्ट रहंदा बि आहिनि ऐं सर्व खे बि ठाहींदा आहिनि। टीचर तथा संतुष्टा जी खान सदा संपन्न खान जे समान अखुटायो खान जे समान। उहो ई टीचर्स जो ऑक्यूपेशन आहे, इहो ई टीचर्स जो ऑक्यूपेशन आहे, संतुष्ट रहण ऐं संतुष्ट करण। अच्छा, विदाई जे समय बाबा चवनि था कि केतिरा 18 जनवरी अची वई, हाणे हिन खां पोइ 18 जनवरी जी मुरली ईंदी। बाबा चई केतिरी बार 18 जनवरी मनाए वरिती, लेकिन रिज़ल्ट छा थिए, है न। त बाबा चवनि था ॾिसो, साकार में एतिरा साल थी विया, अव्यक्त में एतिरा साल थी विया, त हुनजी रिज़ल्ट छा आहे। मतिलबु साकार में पालना वरिती, हाणे बि अगरि तव्हां सुबुह जो साकार मुरली हुन भाव सां पढ़ो न या ॿुधो त तव्हांखे फीलिंग ईंदी उहो साकार जी। अव्यक्त मुरली ॿुधंदा आहियूं त अव्यक्त जीअं फीलिंग ईंदी आहे, अगरि असां हुन भाव सां ॿुधंदा आहियूं त ईंदी आहे। त बाबा चवनि था केतिरा त साकार मिलन थी विया, केतिरा त अव्यक्त मिलन थी विया, रिज़ल्ट छा आहे, चेक कजो अॼु मुंहिंजी रिज़ल्ट छा आहे। एतिरो समय मां ज्ञान में हलां थी, एतिरी मुरलियूं मां ॿुधियूं आहिनि, एतिरो मां बाबा खे यादि कयो, अॼु अज्ञानी में तव्हां कीअं हुयो, हाणे ज्ञान में अचण खां पोइ तव्हां में छा छा फ़र्क़ु आयो आहे, खुदि ई चेक करो। चेक करण सां असांखे ॾाढी मदद मिलंदी आहे, रोज़ चेकिंग ज़रूर करणी खपे खुदि। त बाबा चवनि था छा नवीनता आई आहे जीवन में, छा छा नवीनता आई आहे। जीअं मधुबन में जो ईंदा आहिनि उन्हनि खां पुछंदा आहिनि न छा छॾियो छा पायो। जीअं वैसे त मधुबन में, लेकिन हाणे असां रोज़ बि कुझु छॾिणो आहे, कुझु धारण करणो आहे। त हिन वर्ष जी रिज़ल्ट में बि ॾिसो छा छा छॾियो, छा छा पायो, छा छा वरदान पाया, छा छा व्यर्थ छॾियो, ॿिन्हिनि जी रिज़ल्ट ॾिसजो, खुदि ई ॾिसजो। न्यू ईयर मनाईंदा आहियो न, जॾहिं वर्ष नयो थी वियो, नयो वर्ष अर्थात नवीनता भरल, हिनजी आपस में रिज़ल्ट कढजो। टोटल मेजॉरिटी बि केसि ताईं पंहिंजे में परिवर्तन सम्झंदा आहियो, हाणे अव्यक्त मिलण शुरू थिए थो न, हाणे अक्टूबर खां थींदो, त पहिरियों खां ई पंहिंजी रिज़ल्ट कढी रखो। हीअं त रोज़ ई बाबा खे पंहिंजी रिज़ल्ट ॿुधायो, बाबा रोज़ ई असांजी रिज़ल्ट ॾिसंदा बि आहिनि, चेक असांजो चार्ट ॾिसंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था चेक करो ॿिन्हिनि जी रिज़ल्ट, छा छॾियो छा पायो। टोटल मेजॉरिटी बि केसि ताईं पंहिंजे में परिवर्तन सम्झंदा आहियो, इन करे बाप दादा पहिरियों बि चई कि रिज़ल्ट वठण लाइ ईंदा, त उहो रिज़ल्ट छा थी, सेवा वृद्धि खे पाए थी, सेवाधारी आत्माऊं स्वयं जे पुरुषार्थ में छा वृद्धि करनि था, है न। कम से कम मन सां त सेवा करे सघंदा आहियो न, हर हिकु घंटे में विश्व जे भले जे लाइ न सोचे सघंदा आहियो। ये पक्को करे छॾियो, हर घंटे में असांखे ये संकल्प करो विश्व जी सर्व आत्माउनि जो भलो थिए। ये संकल्प बि त केॾो वॾो आहे, विश्व जो सभी आत्माउनि जो भलो थिए, सभी आत्माऊं शांत थी वञनि, सुखी थी वञनि, शक्तिशाली थी वञनि, परमात्मा जी यथार्थ परिचय खे पहचाने वठनि, भगवान खे पहचाने करे यादि करनि, त इहे सेवा त करे सघंदा आहिनि। सेवाधारी आत्माऊं स्वयं जे पुरुषार्थ में छा वृद्धि पाइनि थियूं, ॿिन्हिनि जो बैलेंस जॾहिं समान हूंदो न, तॾहिं समाप्ति थींदी। हिकु त स्व ऐं सेवा,
ॾिसो वैसे बि आहे न कई माण्हू कंदा आहिनि हर घंटे भॻवान खे यादि करण जो। जीअं मुस्लिम माण्हू आहिनि उहे ॾींहं में शायदि 5-6 बार नमाज पढ़ंदा आहिनि, है न। हुन ईअं न की सुबुह शाम करे छॾियो, लेकिन हुननि जो नियम हूंदो आहे। ईअं जो क्रिश्चन माण्हू बि आहिनि न, उन्हनि जो बि आहे न हर घंटे अलाए थोरो थोरो समय न प्रेयर जो समय हूंदो आहे। उहो बि विच विच में, हीअं न बसि सुबुह शाम करे छॾी। हिते त जो भारतवासी आहिनि सुबुह शाम बि मन सां करनि त ठीकु आहे, न त थी वियो। इहे छा थींदो आहे की हर घंटे असां नियम ठाहे छॾियो। कम से कम जॾहिं तव्हां पाणी पीअंदा आहियो, रोटी खाईंदा आहियो, घर खां ॿाहिरि निकिरंदा आहियो, तॾहिं त ध्यानु ॾेई करे ई असांखे करिणो आहे। इहे बि सोचो मां कुझु बि मुंहं में विझंदमि त पहिरियों मां भॻवान खे यादि कंदमि, बाबा खे यादि कंदमि। इहे नियम ठाहिणा खपनि, तॾहिं ई असांजी उन्नति थींदी, तॾहिं ई असांजी जो, न त छा थींदो आहे अॼु त हर सेकेंड कोई न कोई ॻाल्हि अचे थी, हर सेकेंड कोई न कोई माण्हू जो अवगुण नज़र थो अची वञे, कोई असांखे कुझु चई थो वञे, डिस्टर्ब था थी वञनि माण्हू, एॾी सुठी स्थिति सां हेठि था अची वञनि। पोइ छो जी असां अटेंशन नथा ॾियूं, असांखे अटेंशन ॾियणो आहे न। त जॾहिं बाबा असांखे ॿुधाए अथई घड़ी घड़ी मूंखे यादि करो, बाबा त चवंदा आहिनि हर सेकेंड यादि करो, त असां नथा करूं त असांजी ग़लती, पोइ राति थिए थी स्थिति डाउन। त इहे तव्हांखे अटेंशन रखिणो पवंदो। हाणे सदा संगम युग जी श्रेष्ठ भाग्य खे सिमरन करे हर्षित रहंदा आहियो। संगम युग जो भाग्य ॿियो कोई युग में न पाए सघंदा आहियो। संगम युग जो हिकु हिकु सेकेंड अति भाग्यशाली आहे। हिकु सेकेंड कई जन्मनि जो भाग्य ठाहिण जे निमित हूंदो आहे। त हीअं श्रेष्ठ भाग्य जो सदा यादि रखंदा आहियो। श्रेष्ठ भाग्य खे अंदर में भाग्य खे ॾिसी करे सदा ख़ुशी में नचंदा रहो, वाह मुंहिंजो भाग्य। इन सां ई असां संतुष्ट रही सघंदा आहियूं कि मां भॻवान खे पहचानियो। ईअं अंदर जी ख़ुशी ॿाहिरि ॾेखारे में ॾे, ॿिया बि ॾिसण वारा अनुभव करनि कि हिननि खे कुझु मिलियो आहे, कुझु पायो आहे। हीअं सदा ख़ुशि रहो, सदा अटेंशन रखो त माया असांजी ख़ुशी जो खज़ानो कॾहिं बि छीने न सघंदी। तव्हांखे ज्ञान मार्ग में अचण खां पोइ कहिड़े बि ॻाल्हि जे कारण ख़ुशी मिली आहे, हल्कोपन मिलियो आहे, उहा ॻाल्हि सदा बुद्धि में रखो। कंहिंखे नशो रहंदो आहे कि मां डायरेक्ट भॻवान सां कनेक्शन रखण वारी आहियां। न, असांजो ॾिसो ज्ञान मार्ग केॾो ऊचो आहे। हर गुरु संत सन्यासी, हर टिकाणे मंदिर वारो कंहिं न कंहिं देहदारी जी ही पिक्चर ॾींदो, मूर्ति ॾींदो, है न। लेकिन असांखे हिते कोई बि दीदी दादी पंहिंजो चित्र ॾिनो अथई अञा ताईं। शिव बाबा त चवंदा आहिनि ब्रह्मा बाबा जो बि न रखो, है न। बाबा त चवंदा आहिनि असां वटि कंहिंजो चित्र आहे, असांजो कनेक्शन डायरेक्ट भॻवान सां आहे, निराकार। त असांजो डायरेक्ट हुननि सां कनेक्शन आहे। त इहे बि अगरि असां सोचूं असांखे केॾो ऊचो ज्ञान आहे, त बि असां संतुष्ट ख़ुशि रहंदासीं। ईअं ज्ञान मार्ग में अचण खां पोइ कोई बि ॻाल्हि जो तव्हांखे हल्को कंदी आहे, जो तव्हांखे ख़ुशी ॾींदी आहे, उनखे सदा दिमाग़ में रखो त सदा ख़ुशि रहंदव त माया असांजी ख़ुशी जो खज़ानो कॾहिं बि छीने न सघंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।